अल्हम्दुलिल्लाहिल्लज़ी खलक़ना वजअलना मिन उम्मति हबीबिहिल मुस्तफ़ा वस्सलातु वस्सलामु अला हादियस सिरातिल हिकमति वल हुदा अशरफना व अकरमना मुहम्मदिन खैरिल वरा व अला व अस्हाबिही उलुल करम वस्सिद्क़ि वस्सफ़ा कसीरन कसीरन इला यौमिल लिक़ा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम वबिलवालिदैनि इहसाना इम्मा यबलुगन्न इंदकल किबर अहदुहुमा औ किलाहुमा फला तकुल लहुमा उफ़्फ़िन वला तन्हरहुमा वक़ुल लहुमा क़ौलन करीमा वक़ाल अल्लाहु तबारक व तआला इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी बरहक नबी या रसूलल्लाह या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। दुरूद पाक। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिही व अस्हाबिही
व अहल बैतिही अजमाइन। सेवा कर समुद्र जी सोना जिते जरो वही तो जा सवे वहन था सीर में जिते माणिक मोती लाल। जेह को मासो मिलई माल त पूजारा पुरथी। पर समुद्र जे सतह ते मोती की न मिलन। समुद्र जे सतह ते मोती की न मिलन। जन खे सिक मोतिन जी उहे काहे पवन कुनन। मौज न खा मेहरान जे अदा उहे माझी की न मुड़न। सेई लाल लहन पिया मझ पाताल जे। दिल खोले जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुअज़्ज़ज़ सामईन किराम, अज जो ही प्रोग्राम गोठ प्यारो खान आराई जे अंदर मोहतरम मुमताज अली भट्टी पांजे मरहूम वालिदे मोहतरम शफी मोहम्मद भट्टी जे रूह जे ईसाले सवाब जे नियत सा एक दीन जी फकीरानी महफिल मुनाकिद कराई है। दुआ आहे करीम रब जे दरबार में तो ओ दिलन जा हाल जाणदड़ रब, दुआन जा कबूल कंदड़ रब। तुझे दरबार में वास्तो आहे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात जो मुझा करीम रब हिन फकीर मुमताज भट्टी जो कयल खैर पांजे बारगाहे रब्बुल इज्जत में मंजूर फरमाए। उन जे वालिदे मुहतरम ए जमी अजीजो अकारब जी मगफरत फरमाए जा करीम रब। हिन महफिल जे अंदर जेके दोस्त दुनिया जा कमकारियों छड़े अदा वेह पानी वारा न वे बस इन्हें सिलसिले के बंद कर पांजो कमकार छड़े करे जेके हिन महफिल में अची वेठा न मुझा मौला पांजे हबीब जे सदके उन्हन जे दिलन जो बि उहे नेक तमन्नाऊं करीम रब पूरियूं फरमाए जा जेके उन सजी जमायत जे दुनिया ऐं आखिरत जे भलाई वारी हुजन। करीम रब जे दरबार में दुआ त मुझा साईं असां जे कमिन ऐं कोताहिन खे सुहिणे हबीब जे सदके मुआफ़ फरमाए जा। यकीनन मौजू त समझी विया आहियो तव्हां तो वालदैन जे मुतालिका, लेकिन उन सां गॾोगॾु इंशाअल्लाह ताला फकीर आहियां त फकीर खुद भी पिनंदो आ पोइ कॾहिं कॾहिं जॾहिं गंज मिली वेंदो आहे त पोइ वरी ॿियनि खे बि खाराईंदो आहे। छो त जेको पिनण वारो हूंदो आहे उहो पिनण वारो ई हूंदो आहे, लेकिन बंदी खणी पिनण वारा न, दुनिया जे दरन ते पिनण वारा न,
महबूब मदीने वारे मीर जे दर तो खैर वठण वारा हबीब सोहणे जे दर तो पिनण वारा हूं पो तव्हां खे ख़बर आहे मां ॾाढो शौक़ सां आयो मरहूम गुलाम नबी महेसर जो शहर चवंदो हां त जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आहे जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आहे उन्हीअ जो रूह भी कहसां कॾहिं भी कोन रलबो आहे जेको महबूब जे दर तां पिनी खैरात पलबो आहे इहा खुशबू आहे मुझे मदीने वारे घोट जे दरड़े जे खैरात जी जो उन जे दर जो पेनागर जिथे पहुचंदो आहे त मदीने वारे जा आशिक उते पहुची वेंदा हकीकत हो मुंहिंजा दोस्तो कायनात जे मथों निगाह विझो सहाबा जी जिंदगी जे मथों निगाह विझो मुझे सुहणे महबूब रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे हयात तय्यबह जे मथों निगाह विझो हर जगह ते तवां खे इहा शय मिलंदी हर जगह ते तवां खे समझ में ईंदी दुनिया गवाह हुआ सहाबा जी जिंदगी गवाह हुआ मुझे महबूब मुस्तफा जी हयात तय्यबह गवाह हुआ इल्म वारा भी खुटी विया अकुल वारा भी खुटी विया किथे इबादतुन वारा भी खुटी विया पर इश्क वारा हर जगह ते खटी विया उहे कदे भी खुटा कोन छो त मुंहिंजा दोस्त मुझे करीम रब जी निगाह न तो असांजे इल्म जे मथां न तो असांजे इबादतुन जे मथां न तो असांजे रियाज़तुन जे मथां मुझे करीम जी निगाह ओ बुलिया जे रब नु मिलण चाहीं त खोल अंदर दी कोठी हीअ जेका कोठी आहे न इहा वॾी कम वारी आहे ॾिसण में त हेतिरी लोथड़ी आहे गोश्त जो हिकिड़ो टुकड़ो आहे पर रईसुल आज़ा इन जो नालो आहे पूरे जिस्म जो रईस आहे यानी अमीर आहे जेकॾहिं हिते न थोरो फॉल्ट थींदो आहे त सॼो जिस्म मफलूज थी वेंदो आहे जेकॾहिं हिते फॉल्ट थियो हार्ट अटैक हमरा हालत किरी पियो सॼी सप्लाई हितां थींदी आहे नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायांव हिन वक़्त दौरे जदीद जो नालो दुनिया खे ॾिनो थो वञे लेकिन हिन वक़्त भी दुनिया जे अंदर का बि अहिड़ी कंपनी नाहे जंहिं हिकिड़ो पाइप बगैर कहे जोड़ हण जे हिकिड़ो पाइप बगैर कहे जोड़ हण जे 1000 फुटन जो ठाहियो हुजे अञा अहिड़ी का बि कान्हे का जोड़ हणंदा था अचनि लेकिन कॾहिं सोचो थई मुस्लमान तुंहिंजे वजूद जे अंदर मुंहिंजे करीम रब पंहिंजे कुदरत सां जेके न पाइप ठाहिया आहिनि विदाउट जॉइंट जंहिंमें किथे भी को जॉइंट कोन्हे को किथे भी को टाको कोन्हे को उहो 50 फुट न 1000 फुट न बल्कि 27,000 फुटन खां वधीक उन जो फ़ासिलो आहे 27,000 फुटन खां वधीक तुंहिंजे जिस्म में उहो पाइप लॻल आहे उहे नलियूं लॻलियूं आहिनि जेके करीम रब जे कुदरत सां कम करे रहियूं आहिनि हिकिड़ी सनड़ी नस जेका आहे उहा बि जॾहिं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ रुॻी थोरी न डैमेज थींदी आहे ॾिसंदा न अदा हिन जी करंघे जी रग डैमेज थी पई नज़र बि कान थी अचे सनड़े में सनड़ी वारनि जहिड़ी हूंदी आहे सिस्टम सॼो मुनक़त थी वेंदो आहे ख़ुदा जे कुदरत ॾे त निहारो मुझा दिल भर उन करीम रब जे कुर्ब दे त निहार हिकड़ी बाह दे ॾिस या आंगुर दे ॾिस जेका मुझे खुदा ठाही आहे इंसान छा मां ठाहियो आहे मिटीअ मां थोरो ॻाल्हाईंदा हलो अॼु खुलऊं था थोरो ॻाल्हायो इंसान छा मां ठाहियो आहे मिट्टीअ मां पक्की ॻाल्हि आहे न ऐं इंसान तोखे इजाज़त आहे इंसान तोखे इजाज़त आहे इहा मिट्टी जंहिं मां इंसान बनियो आहे इन मिट्टीअ खे किथे बि गॾु करे तूं पाणी नाईंदो वञ त गप थींदी
छा पानी ना ईंदे त छा थींदो गप थींदी या ॿियो कुझु थींदो लेकिन पाण ॾे निहार जीअं पानी ना ई थो तीअं सुहिणो थो थिए आहीं त मिटीअ जो न आहीं त मिटीअ जो लेकिन आहीं मिटीअ जो लेकिन इन में राज कहिड़ो आहे राज इहो आहे जेस ताईं इन मिटीअ खे मुंहिंजे यार वारी सूरत रब न ॾिनी हुई तेसिताईं रुॻी मिटी हुई जॾहिं यार जे सूरत सां रंगजी वई रब चयो हाणे नाले में मिटी हुई हक़ीक़त में यार जे सूरत नंबर 2 दुनिया जे अंदर साइंस पंहिंजी तरक़ी जे कमाल ते पहुती आहे लेकिन उन साइंस के चो त इन मिट्टीअ मां सभु कुझु ठाहियो था पिया महिरबानी करे इंसान जा हॾा त ठाहे ॾेखार सब कुछ ठाहियो था पिया पर इंसान जा हॾा त ठाहे ॾेखार जवाब ॾींदा त न मिट्टीअ मां ॿियो कुझु त ठाहियूं था चवनि त तव्हां किथे बि मिट्टीअ खे अहिड़ो अमली तव्हां जामो पारायो जीअं वणेव तीअं कयो जहिड़ा वणेव केमिकल लॻायो इन मिट्टीअ में अहिड़ो को तव्हां सबूत ॾियो जो तव्हां मिट्टीअ में पंहिंजा केमिकल लॻाईंदा वञो जेको वणेव सो कंदा वञो हिकिड़े टाइम ते वार बि ठहनि हॾा बि ठहनि जवाब ॾींदा त न इहा असांजी ताक़त न आहे इहा कादिर जी कुदरत इहा उन कादिर जी कुदरत आहे पोइ जेको एॾी कुदरत रखण वारो आहे मुस्लमान जेको एॾी कुदरत रखण वारो आहे जो उन पाणीअ जे गलीज़ कतरनि मां जो तुंहिंजा कतरा तुंहिंजे जिस्म खे लॻनि त पाण खां नफ़रत कपड़े खे लॻनि त पाण खां नफ़रत वाह करीम क़ुरान करीम में ॿुधाए पियो हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा ओ बेनियाज ऐलान पियो करे ऐ इंसान मां करीम रब जे कुदरत ॾे त निहार अमड़ बि साॻी आहे अब्बो बि साॻियो आहे खून बि साॻियो आहे पेट बि साॻियो आहे जिस्म बि साॻियो आहे पाणी बि साॻियो आहे जगह बि साॻी आहे जॾहिं बचड़ो अचे थो त हिक जो रंग निरालो आहे त हिक जो रंग निरालो आहे हिक जो ॻाल्हाइण निरालो आहे त ॿिए जो ॻाल्हाइण निरालो आहे रब चए थो युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ यशा मुंहिंजो रब फरमाए थो त मुंहिंजी मर्ज़ी आहे जहिड़ी वणंदी आहे अहिड़ी तस्वीर ठाहे छॾी वो दुनिया चाहिए तो जब दुनिया देख कर तस्वीर मोहम्मद ये कहती होगी कि वो मुसव्विर कैसा होगा जिसकी ये तस्वीर है वो मुसव्विर कैसा होगा वो खुदा कीअं हूंदो जंहिं पंहिंजे महबूब खे हेड़ो सुहिणो बनायो आहे बस इन करे त हिकिड़े आशिक जो शेर चयो जल्द चई वरी पोइ ते मोटा कंहिं आशिक चयो त बेहद ने बेहद ने क्या अजब हद कर दी बेहद ने क्या अजब हद कर दी अरे खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीरें मोहम्मद कर दी बेहद ने क्या अजब हद कर दी खुद तो रहा पर्दे में सामने तस्वीरें मोहम्मद कर दी रब चए थो ऐ मुंहिंजा बानहणा जेकॾहिं मूंखे ॻोल्हणो थिए त मुंहिंजे यार सां प्यार कर जेको मुंहिंजे यार जो हूंदो आहे मां रब जो उहो ई उते मोटी अचां जिथों मूं तव्हांखे शुरू करे खयो त मुंहिंजा दोस्त इन जिस्म जे अंदर लोथड़ी नंढड़ी आहे जिस्म जे अंदर गोश्त जो टुकड़ो आहे जंहिंजो नालो दिल आहे उन टुकड़े जे नाले बुली सुणे चदो बुलिया ओ बुलिया जे रब नु मिलण चाही त खोल अंदर दी कोठी छो त हशर जे दिहाड़े अल्लाह जो कुरान गवाह झट में इंशाअल्लाह ताला बोर थींदो ई कोन छो त मदीने सां कनेक्शन गढियो पियो आहे फकीरन जी बेड़ी सिधो मदीने थी पे हले उतां यार जो कुर्ब लगो पियो आहे हिते बोर केर थींदो हिते त ये वण जा जेके पन्ना नी हे बि दों पिया कंदा आहिनि
इश्क वारा वेठा हो ना दोस्तों, गौर कयो, फिक्र जी दावत आ मुसलमानो। सोचो इहा जेका नंढड़ी लोथड़ी आ गोश्त जी, इन जो मकाम केतिरो आ दुनिया जे अंदर। तव्हां असां रात ॾींहं हिकु करे छॾी आ। औलाद ला, औलाद ला, औलाद ला, दौलत ला, ॿिनि शयुनि परेशान कयो आहे। हिकिड़ो औलाद, ॿियो दौलत। इहो सच आहे न? ॿिनि शयुनि परेशान कयो आहे। मियां निमाज़ छो नथो पढ़ी? अदा तव्हांखे रुॻी निमाज़ जी, बाक़ी मुंहिंजो धंधो केरु कंदो? अदा ॾे ख़बर जे करे मथे में सूर पोई त पोइ तुंहिंजो धंधो केरु कंदो? बुखार थी वञे त पोइ तुंहिंजो पाणी केरु वहंदो? जेकॾहिं तोखे पेट में सूर पए त तुंहिंजो गॾह गाॾो केरु हलाईंदो? छा तुंहिंजे करे दुनिया बीही वेंदी? तुंहिंजो अबो ॾाॾो काथे हन? उहे हुया त दुनिया हली पई, कोन्हनि त दुनिया बंदि थी वई आहे। ओ मुसलमान, शैतान पलीत जे धोखे खां बच। इहो धोखेबाज़ पलीत आहे। मुंहिंजे रब जो क़ुरान ॿुध, या बनी आदम, ऐ आदम जी औलाद, अल्लाह तअबुदु शैतान, इन्नहु लकुम अदुव्वुन मुबीन। मुझो रब तो फरमाए, ओ आदम जी औलाद, मुझे अल्लाह रुगी ये कौन चयो तो ओ मुसलमान, ओ आदम जी औलाद, खबरदार थी इन पलीत शैतान खां बच जाए, इन जी ताबेदारी न कजा। इहो तुंहिंजो खुलियो दुश्मन आ। मौला पो छा कया? व अनिबुदूनी, मुंहिंजो रब तो चवे तूं त मुंहिंजो। इन खां वधीक इंसान तोखे छा खपे जो मुंहिंजो रब चवे त तूं मुंहिंजो। इहो एज़ाज़ आ, इहो एज़ाज़ आ मुसलमान। इहे नंढड़ा हरफ न आहिनि, कंहिंजा लफ़्ज़ न चो मुंहिंजे करीम रब जा लफ़्ज़। कुरान कंहिंजो कलाम आ, चो मुंहिंजे करीम रब जो कलाम आ। जेकॾहिं रुॻी वॾेरो चवंदो आहे हीउ त मुंहिंजो आहे, त हमरा कपिड़नि में कोन मापंदो आहे। हद जो सूबेदार चवे ही मुंहिंजो आहे, त हमरा फ़िलहाल मुछुनि खे गाडर करे बीही रहंदो आहे। ॿियो न तरफ़ कलफ हणी बिना ट्राट करे बीह रहंदो। मां सूबेदार जो माण्हू आहियां। अल्लाह तोखे बि ख़ुशि करे, तुंहिंजे सूबेदार खे बि ख़ुशि करे। एसपीए जो माण्हू उन ताक़त ते। मुसलमानो सोचो, सोचो मुंहिंजा दोस्तो, त असां हक़ीक़त खे कीअं भुलाए छॾियो आहे। हिकिड़े पलीत शैतान मुझाए छॾियो आहे। मुंहिंजो रब थो चवे, वो अनिअबुदूनी, तूं त मुंहिंजो आहीं। मुझो रब थो चवे, जेको ख़ालिक आ, जेको मालिक आ, जेको राज़िक आ, जेको रब आ, जेको रहीम आ, वो मोहताज नाहे, मोहताजन खे ॾियण वारो आ। वो बेनियाज रब तो फरमाए, व अनिबुदूनी, ओ मुझा बांदड़ा, तू मुझो आ, यानी तू मुझो आ त मां, उसूल है ना, ये तू मुझो ही त मां कंहिंजो आ। फज़कुरूनी अज़कुरुकुम, तू मूंखे याद कर, मां तोखे याद कयां। व अनिबुदूनी, तू मुंहिंजो आ, यानी तू मुंहिंजो थी वञ त मां तुंहिंजो थी वञ। ओ मलहुल मौला फलहुल कुल, जंहिंजो रब तंहिंजो सभु। ई औलिया अल्लाह जी बादशाही कीअं कायम आहे? ईअं ई कायम आहे न। व अनिबुदूनी, रब चयो त तूं मुंहिंजो आहीं। औलिया अल्लाह अमली कदम सां पंहिंजे पाण खे साबित कयो त हा मुंहिंजा साईं, मां तुंहिंजो आहियां। रब चयो जॾहिं तूं मुंहिंजो आहीं, हाणे मां तुंहिंजो आहियां। हाणे ज़ुबान तुंहिंजी आहे, कलाम मां रब जो आहे। व अनिबुदूनी, तू मुंहिंजो आहीं, तू मुंहिंजो थी त ॾिस। मौला पोइ छा थींदो? रब तो चयो जॾहिं तू मुंहिंजो थी वञे, मां तुंहिंजो थी वेंदुमि। मौला मां त तुंहिंजो थींदुमि। पंहिंजो अल्लाह ताला ख़तम करे, जान हर शइ ॾेई करे तुंहिंजे दरबार में बसि पंहिंजे सर्ब सुजूद थी वेही रहां। मौला पोइ तूं मुंहिंजो कीअं थींदे? रब तो चवे तोखे मां ॾिसण में त कोन ईंदुसि, पर तोखे मुंहिंजा राज़ नज़र में ज़रूर ईंदा। सोचजां ही आम माण्हूअ खे बि महिरबानी थियल हूंदी आहे, पर मुंहिंजा दोस्त असां कामिलनि जे भर में न रहण जे करे समझी कोन सघंदा आहियूं। कॾहिं कॾहिं सोचींदो आहे माण्हू दिलि में, यार अॼु दिलि थी चवे त मां नारंगियूं खाईंदुसि। थोरो अॻिते वियो त कंहिं चए नारंगियूं ॾिनसि, फ़क़ीर नारंगियूं वठि। चवंदो यार ख़ुदा जो कसम, मूं सुबुह इरादो कयो हो। इहो तुंहिंजे इरादे जो कमाल न आहे, इहो तुंहिंजे दिलि जे सचाईअ जो कमाल आहे।
मुझो रब फरमाए तो बाना मां तो परे न आहियां, मां तोसां गॾु आहियां, रुॻी तूं मूंसां गॾु थियो। व अनिबुदूनी, ओ मुंहिंजा बानड़ा तूं त मुंहिंजो आहीं। हाज़ा सिरातु मुस्तक़ीम, इहा ई सिधी वाट अथई त तूं मुंहिंजो थी वञ। केर थो फरमाए मुंहिंजा दोस्त मुंहिंजो रब? जवाब दे, केर थो फरमाए? उन खां वधीक को सचो आहे? पुछ क़ुरान खां। वमन अस्दक़ मिनल्लाहि हदीसा, मुझो बेनियाज़ रब फरमाइंदो आहे, केरा हो शख्स जंहिंजी ॻाल्हि मां रब खां वधीक सची हुजे। काइनात में सब खां वधीक सची ॻाल्हि मां करीम रब जी आहे। वरी साॻी जगह ते मोटाए चई, मुंहिंजा मिठड़ा कहिड़ी जगह ते? हिन दिल जे लोथड़ीअ ते। याद थई न, मां अर्ज़ पे कयो आहे त गोश्त जो टुकड़ो मगर मुझे करीम रब आखिरत जे मुतालिक पंहिंजे सोने कुरान करीम में छा फरमाए रहियो आहे? यौम ला यंफ़उ मालू वला बनून, मुझो करीम रब जेकॾहिं क़ुरान ते यकीन अथई त मुझो बेनियाज़ रब फरमाए रहियो आहे, ओ औलाद जे मथां जान कुर्बान करण वारा, पंहिंजे लाइ गुनाह जमा करे औलाद लाइ दौलत गॾु करण वारा। मुझो बेनियाज़ रब फरमाए थो, न इहो औलाद कम ईंदी, न इहा दौलत कम ईंदी। यौम, उन दिहाड़े ते जंहिं दिहाड़े ते कोई कंहिंजो न हूंदो, हिकिड़ो हूंदो त मदीने जो घोट हूंदो। मुझो बेनियाज़ रब फरमाए थो, उन दिहाड़े ते औलाद भी कम कोन ईंदी, दौलत भी कम कोन ईंदी। मौला भला कम छा ईंदो? ॿुध त सही, मुझो रब तो फरमाए, इल्ला, हा हा, इल्ला में वॾो राज़ आहे। थोड़ो इल्ला जे राज़ खे खोलिया, समझंदे? ला इलाह, चो चो चो, ला इलाह, इते भी तकड़ न कर न, समझ। ला इलाह माना छा है? अल्लाह खां सवा कोई मबूद, पक थी वई। ला इलाह, कोई मबूद ना है, कोई मबूद ना है, नफी थी वई। इल्ला, इल्ला जॾहिं ईंदो आहे ॿुधाईंदो आहे त जेका पोई ॻाल्हि आहे उन जो अपोज़िट अची रहियो आहे। कोई मबूद न है, ला इलाह, कोई मबूद न है इल्ला, हा आहे जरूर मगर केर? अल्लाह। खुदा खां सवा ॿियो कोई इबादत जो लाइक़ नाहे। ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा कोई मबूद नाहे इल्लल्लाह सवाए अल्लाह जे। हिते ॻाल्हि अची रही आहे, यौम ला यनफउ मालू वला बनून। ऐं इंसान क़यामत जे ॾिहाड़े न औलाद कम ईंदी, न इहो बैंक बैलेंस कम ईंदी, न इहा दौलत, न ज़मीन, न जागीर, कुझ बि न। छा कुझ कम ईंदो? इल्ला, हाँ कम ईंदो जरूर, लेकिन छा? मन अतल्लाह बिक़ल्बिन सलीम। मुझे अल्लाह जे दरबार में दुनिया जी इज्जत कान हुंदी, तोखे औलाद भी कम नहीं दो, दौलत भी कम नहीं दी। अल्लाह जे दरबार में अगर तुझे कम अचण वारी शय आ तो हा तुझी दिल आ। छाहे वा तुझी? वरी चो छाहे? इने करे त आशिक दाह इतो ही कंदा न त ओ जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम लजह दिल पीता। दिल आशिक दिल जो सौदो कयो आ। असां या मुलन मोल विड़न उन्हनि सौदो कयो आ। हलवे जो आशिकन जो दिल जो सौदो आ। ओ जह दिल पीता इश्क द जाम सा दिल मस्तो
मस्त मुदाम लजह दिल पीता। इश्क जो जाम दिल कीअं पीअंदी आ ख़बर कीअं पवंदी आ। इश्क जो जाम मिलंदो कीअं काटन जा कपड़ा पाए ज़मीन ते आकड़िजी हलण सां इश्क जो जाम कोन मिलंदो आ। दुनिया खे ताक़त ॾेखारण सां इश्क जो जाम कोन मिलंदो आ। दुनिया जे अंदर पंहिंजे पाण खे मंझराइण लाइ हलाल हराम जी तमीज़ न करण सां इश्क जो जाम कोन मिलंदो आ। पुछो सचल सोहणे खां इश्क जो जाम कीअं मिलंदो आ। चल सोनो दाह करे बुधावई तो इश्क जो जाम ही मिलंदो आ। है मस्ती दे विच मुहब जो मिलिया। नफी कर खत्म कर अना छद मगी छद मौज छद मस्ती छद। दुनिया जो भी दस्तूर आ हारी नारी सब वेठा हो सभिनी खे ख़बर आ। दुनिया जे ज़मीन में को भी जॾहिं बिज पोखबो आ सलो पो निकरंदो आ पहिरीं बिज जो वजूद खत्म थींदो आ। ए फकीरो कुछ इश्क जो प्यालो भी पी ॾिसो इश्क जी चखाण भी चखी ॾिसो। जेस ताईं वजूद खत्म न थींदो जंहिं दाणे जो जंहिंजो वजूद पियो हूंदो आ उन मां सलो कोन निकरंदो आ। पोइ जो ॾिसबो आ त हुन में फोग ई कोन हूंदो आ। सलो उतो निकरंदो आ जिते बिज पंहिंजो वजूद खत्म कंदो आ। जॾहिं बिज वजूद खत्म कंदो दरमियान मां गौच निकरंदो वधी वण थींदो दुनिया खे रंग लॻंदो। त दुनिया जे अंदर भी अगर यार खे मिलण चाही थो तो मुंहिंजा दोस्त इहा वॾाई छॾ मगी छॾ मौज छॾ ईअं हेठि निवी पो मिट्टी आहीं मिट्टी थी पो। मिट्टीअ जो मक़ाम इहो आ केतिरो बि मथे उछलाए हेठि ईंदी। इंसान तुझी इज्जत भी इहा है तुझी असलियत भी इहा है तुझी हकीकत भी इहा है। त मिट्टी आहीं मिट्टी थी मिट्टी के मथे उछला मिट्टी हेठि ईंदी आ। लेकिन सोच त सही शैतान छाजी पैदाश आ। चओ बाहि जी छाजी पैदाश आ। सोच त सही बाहि जी बाहि जो मकाम छा है। केतिरो बि खड में ॿार पर भड़को ॾेई मथे वेंदी। हाणे पाण जे अंदर में लतीफ सरकार अगे नाए नेण निहार त तो में देरो दोस्त जो जाती पा त तो में शैतानी कु उनसर अंसर जेके हन ओहे वधिक ताकतवर हन या जेके इंसानी हन ओहे वधिक हन। जे सब्र वधिक थई इज्जो इनकिसारी वधिक थई माठ थई खामोशी थई खुदा जो खौफ थई त तोखे मुबारक आ। तुझे वजूद में इंसानी जेके उनसर हन ओहे वधिक कामयाब हन। पर जेकर मगी थई अना थई तकब्बुर थई तो जवानी ते हुस्न ते दौलत ते जमीन ते ताकत ते उहदे ते कुर्सी ते नौकरी ते कंहिं भी शइ ते जेकर तो में उहो मुंहिंजा दोस्त अना वधिक त पक समझ त शैतान तो वारो यार तुझे मथो हावी थई। इन करे इंसान ही इंसान थी। अल्लाह जे कामिल वलियन ॿुधायो आहे यार मिलंदो आहे पर मिलंदो कीअं। मस्ती दे विच मुहब जो मिलिया। अल्लाह मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती होठ हराम ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम लजह दिल पीता। इन दिल के जड़ो प्यारे त दिस सजी उम्र रुगी है पन्ने जा काना खाई 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 पो तो दाहू कंदो वती त्यार मजो त कोने गुरियूं ताहन पर मिठो त कोने फिकोवा तो खाधी पन्ना त तोखे मिठाण किथों मिले। कमद खा त खबर पवई हा रंग भी हिक जड़ो थस गुरियूं भी हिक जड़ियूं थस मथों पन्न भी हिक जड़ो थस पर पन्न पन्ना कमद कमद। मुझा सोना इन दुनिया जी मोहब्बत ने पन जे मिसाल थी अल्लाह वारन जी सोहबत कमद जे मिसाल थी। मां अर्ज पे कयो अचे वियो दरमियान में सोनो सचल अचे वियो छा कयूं सूफी आहियूं न अल्लाह वारन सां निस्बत खां सवा असांखे वाट ई कान्हे का। मां अल्लाह वारे जो दलील ॾींदे पे चयो त हाणे वरी उन अल्लाह वारे ॾे ॾिस उन मक़ाम ते पहुतल सचल सोहणो जो अनल हक जो नारो हणी वेही रहे। दुनिया चवे गुलाम साईं हे चाहे पाण फरमे बाबा इए किए कि बिला अज इए थियो बच्चा जे आइंदा इए थे
त हीअ तलवार हे धड़ सचू सचू ईअं कीअं थींदो। हाणे जेकॾहिं सचल हक अनल हक जो नारो हणे त पोइ हीअं करे छॾिजो, हाओ साईं हाओ बचा। ओ जेॾी महिल सचल मौज में आयो, गुलाम ॾिठो न साईं त जो वरी अनल हक ते नारा पियो थो हणे, अचे पंहिंजो धंधो शुरू कयो। हुकुम हुयो लेकिन पाणीअ मां हीअं थींदो पियो वञे, पाणीअ मां हीअं थींदो पियो वञे। सरकार वरी जेॾी महिल पंहिंजे उन हाल में आया कि बिला अॼु वरी ईअं थियो, पोइ तव्हांखे हुकुम कयोमि कि बिला असां पूरो कयो। पोइ छा थियो? चई कुझु न थियो। चई कुझु न थियो त सचू कोन हो, पाण हो न। चई हाणे सचू आहे, हाणे खणी अचो। हीअं कनि त रतु निकिरी पियो। चई हाणे सचू आहे, अॻु में पाण हो। जेको इन मक़ाम ते पहुतल आहे, जेको इन दर्जे ते पहुतल आहे, उनजी इज्जो इनकसारी ॿुध। दर सयां देस में सिपाही अल्लाह, दर सयां देस में सिपाही, दर सयां देस में सिपाही, सचल खास गुलाम ओ जह दिल पीता इश्क दजाम, सा दिल मस्तो मस्त मुदाम लजह दिल पीता। सॼी ॻाल्हि मोटाए वरी इन दिल ते आंदी में तो मुंहिंजा सुहिणा, इन दिल खे संभाल, इन हिकड़ीअ खे संभाल, तूं पाण ई संभालजी वेंदे। रुगी तू न, तुझे दुनिया जा कम संभालजी वेंदा, तुझो खानदान संभालजी वेंदो, तुझो ओड़ो पाड़ो संभालजी वेंदो। पर खुदा जो कसम खणी थो चवां, तू इन दिल जी हिफाज़त कर। तू न जंहिं बस्ती मां लॻंदे उहा बस्ती बि संभालजी वेंदी, जंहिं मुक़ाम खां लॻंदे उहो मुक़ाम संभालजी वेंदो, जंहिं ॾे नेण खणंदे उहो नेणनि खॼण वारो जंहिं ते नेण पवंदा उहो बि संभालजी वेंदो। तुंहिंजे लाइ त सिर्फ़ु हिकिड़ो आहे, तूं दिल खे संभाल। ॾिस यार तुंहिंजा सभई कम कीअं थो करे। सौदो सस्तो आहे दोस्तो, ईमानदारी सां ॿुधायो। केरु थो चए त दीन ॾुखियो आहे? मुलनि जेकर उनखे वकड़ सकड़ ॾेई ॾुखियो कया त उन्हनि जो मसइलो आहे। दीन त इश्क जो नालो आहे, दीन त मुहबत जो नालो आहे, दीन त प्यार जो नालो आहे, दीन त यार जे रज़ा जो नालो आहे। जंहिंमें यार राज़ी आखे, ओए किथे राज़ी आखे? जिथे यार राज़ी मैं उथे राज़ी। जे यार मेरे ॾुखां विच राज़ी त मैं सुखां नूं चुल्हे पावां। या कंहिंजी ॿोली अचो, आशिकनि जी ॿोली। सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु ताला अन्हु, मोहब्बत जी हिकिड़ी झलक ख़बर पई। मुलनि खे कहिड़ी ख़बर त इश्क कीअं कबो आहे, उन्हनि खे कहिड़ी ख़बर त प्यार थींदो छा आहे। चरिया जेके सदके जा बकर खाईंदा वञनि, जेके ख़तमनि ते गुज़र कनि, ख़तमनि उन्हनि खे कहिड़ी ख़बर त यार कीअं मिलंदो आहे। यार उन्हनि खे मिलंदो आहे जेके जान जी कुर्बानी ॾींदा आहिनि। सुहिणे सिद्दीक़ अकबर खां पुछ, जेॾी महिल उहा घड़ी करीब ईंदी आहे, गुलाम अर्ज़ कंदा आहिनि त सुहिणा ॾिसूं पिया त घड़ी करीब आहे, हाओ घड़ी करीब आहे। दिलबर भला वसीयत कोन था कयो, तव्हांखे का कहिड़ी जॻह ते दफ़न कयूं? वाह मुंहिंजा सुहिणा सिद्दीक़ अकबर, तुंहिंजो मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा सां प्यार वारो अक़ीदो। सुणो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु वसीयत कहिड़ी कंदो आहे, जेॾी महिल आऊं प्यालो जाम इश्क जो पी छॾियां, इश्क जे जाम जो प्यालो पी छॾियां, विचारे सिजारे सवारे पंहिंजा सभई फर्ज़न जी अदायगी करे, पोइ छा कजो? सुहिणा हुकुम कर। चए तो मूंखे खणी मुंहिंजे यार जे दरवाज़े ते हली रखिजो। इहो सुहिणे सिद्दीक़ अकबर जो अक़ीदो आहे। मूंखे महबूब मुस्तफ़ा जे गुंबज़े खज़रा जे दरवाज़े ते रखिजो। दरवाज़ो बंद आहे, उनखे तालड़ो बि लॻल आहे। ख़बरदार मतां को दरवाज़ो खोले, मतां को न ताले खे हथ हणे। मूंखे मुंहिंजे पीरीअ जे दरवाज़े ते रखी करे तव्हां सभई मुंहिंजे हबीब जे हुज़ूर में दुरूदो सलाम पढ़ण शुरू कजो। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब
हबीबल्लाह, मुझे दिल पर अबू बकर सिद्दीक यार जो अकीदो निहार, मुझे अबू बकर सिद्दीक के खबरा त मुझो आका रहमतल लिल आलमीन हयातुन नबिया। सैयदना सिद्दीक अकबर रदी अल्लाह ताला ने फरमायो मुखे मुझे यार जे दरवाजे ते रखी करे तहां दुरूदो सलाम पढ़जो, पोजे कदे मुझो पुनल इजाजत दे। वाह सोहना अबू बकर, जे कदे मुझो दिल भरो इजाजत दे त मुखे प्रिय जे कदमन में रखजो, जे कदे इजाजत न मिले त पो भले बकीर दे खणी वञजो। सोहना सिद्दीक अकबर जी असां के खबर कीअं पवे त महबूबन इजाजत ॾिनी या कान ॾिनी, पाण फरमाइन था गाल सवलिया। तालो लगला जी साईं, दरवाजो बंदा जी साईं, चाबी न आणजो, तालड़े के हथ न लाइजो, दरवाजे के हथड़ो न लाइजो, बस तव्हां मुझे दिल भर ते दुरूद पढ़जो, जे पढ़ी तालड़ो खुली पवे, दरड़ो खुली पवे त पो देर न कजो, अबू बकर खे खणी पांजे पुनल जे कदमन में दफन कजो। कंहिंजो अकीदो आहे चो अबू बकर सिद्दीक जो अकीदो, कंहिंजो अकीदो आहे अबू बकर सिद्दीक जो अकीदो आहे, यारे गार जो अकीदो आहे, अमीरुल मोमिनीन अव्वल पहिरो मुसलमानन जो अमीर, बादस नबी मुझे हबीब खां बाद में जेकर को पहिरो मोमिनन जो अमीर आहे वो अबू बकर सिद्दीक सुहणो आहे, उन जो अकीदो आहे त मुंहिंजो यार ॾिसे बि थो ताक़त वारो आहे, जंहिंखे वणेस अचण दे, जंहिंखे वणेस न अचण दे, उन में बि हबीबन जो राज़ आहे, इन में भी मुझे महबूब जो राज आ। तो मुझा दोस्त अजीज केतरियूं हदीसूं बयान कया, एक बी हदीस भी थोड़ी ज़हन में चया, दिल खोले हा बयान का पोथो भला लागी तो मौजू ते मोटा। यला बिन मूसा नालो याद कजो, सहाबी रसूल नालो चाहे यला बिन मूसा रदियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था, एक दफे सुने हबीब सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात सां गद सफर में निकतासी। सुभान अल्लाह। इमाम अहमद बिन हंबल भी इन हदीस के रवायत कयो, इमाम बेहकी भी इन हदीस के रवायत कयो, मुख्तलिफ किताबन भी असा फकीर घणो करे मुझा दोस्त इन सनदुन जा नाला न वठदा छो त असांजो त ईमान आ। सुणे अमीरुल मोमिनीन उमर फारूक खे कह चयो त मां तोसां बहस करण थो चाहियां, जे छाते बहस तो करण चाही, जे बहस इन ते तो कयां त तुंहिंजो नबी जंहिंते तो कलमो पढ़ियो आ उहो तुंहिंजो नबी आहे या न आहे, जे बहस उन ते कबो आहे जंहिंमें शक जी गुंजाइश हूंदी आहे, हिन में त शक जी गुंजाइश ई कोन्हे, बहस छाजो आहे। आशिकन वटि त दलीलन जी ज़रूरत ई कोन हूंदी आहे, पर दुनिया सां हलण जे लाइ कॾहिं कॾहिं ॿुधाइणो पवंदो आहे त दुनिया जूं अखियूं खुलनि त आशिकन पंहिंजे हबीब सां प्यार कीअं कयो। यला बिन मूसा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था, हिक दफ़े क़ाल बैनमा नहनु नसीर रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था, असां पंहिंजे महबूबन सां गॾु कंहिं मंज़िल ते निकितासीं, सफ़र ते निकितासीं, व नज़लना मंज़लन, हिकिड़ी अहिड़ी जगह आई जिथे मुझे हबीबन करीमन फरमायो त थोड़ो तरसो त आराम कयूं। गौर सां ॿुधो मुसलमान, मता समझी त प्यारे खान जे ॻोठ में वेठो हां, हबीबन के ख़बर काने, इन ला थो ॿुधाई हदीस त ख़बर पवई, वेठो तूं हिते ही पर मुंहिंजो यार तोखे ॾिसी रहियो आहे। अज़ीज़ाने मन सुने यला बिन मूसा फरमायो
हबीबन करीमन फरमायो इते खीमा खोड़ियो, इते लंगर अंदाज थियो, इते घड़ी खन आराम करे, बाद में था अगते हलो। याला बिन मूसा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था असा लंगर अंदाज थियासी, उते तरस्यासी, थोड़ी घड़ी गुजरी वनम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इस्तराहल, मुझे हबीबन करीमन जी जो थोड़ो निंद्र जे इरादे सां लेटिया तो मुझे पुनल खे आराम अची वयो। छायो मुझे पुनल खे आराम अची वियो। यला बिल मूसा फरमाइन था असा वेठा हूं को कहिड़ी तैयारी में, को कहिड़ी तैयारी में, आस्ते आस्ते गाल्हायो नथा तो पुनल जो आराम में खलल न पवे। अयाला बिन मूसा फरमा एतरे में घड़ी कान गुजरी, सामो हिकड़ो वण बीठो हो, छा वण बीठो हो। याला बिन मूसा फरमाइन था कुछ घड़ियों गुजरियूं असा दिसूं था पिया त वण पाड़ों निकरी अची रहियो आ। मुझा सुना हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जात आराम में हल फजाअत शजरतु, परेज को वण बीठो हो, डिठो सी त पाड़ों निकरी सुकून सा अची, मुझे हबीबन करीमन जे भर में अची बीही रहियो। कुछ घड़ियों बीठो, बीहण खां बाद में याला बिल मूसा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था सुम्म रजअत इला मकाना, वरी उतां जो तवण पढ़ी पोइते मोटियो, मोटी वनी जह जगह तो निकरी आयो, उन जगह ते वापस वनी जिया बीठो हो तीअं बीही रहियो। याला बिल मूसा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था असा सजो मंजर न अखड़न सा डिठो, हबीब आराम में हाने हिक बे दे निहारियो पिया, दिलियों खुश पयूं थियन। अंदाजो लगा ओ मजना फकीर 1400 साल बाद में आशिक जॾहिं ॿुधन था दिल जी नस नस ठरी थी पवे, जॾहिं न अखिन सा मंजर ॾिठा ॿुधा उन्हनि जे दिल जो मकाम छा हूंदो। इन करे चवंदा आहिनि त ओ लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना, लगी तुंहिंजी तार आजन खे दुनिया में उहे दीवाना। असहाबी पहिरियों नंबर, चो चो असहाबी पहिरियों नंबर, ओ मुझे दिल पर जा थई मस्ताना, लगी तुझी तारा आजन खे। ओ यूसुफ लए यार हुई हिकड़ी ज़ुलेखा दीवानी, यूसुफ लए यार हुई हिकड़ी ज़ुलेखा दीवानी, हे मुल्क सजो महबूब ला, मुल्क सजो महबूब ला, ॾिसो मलाइक भी मस्ताना, लगी तुझी तारा आजन खे। इन जो दलील कहिड़ो थो पुछी, कीअं थो पुछी, ओ मुंहिंजा दोस्त पंहिंजे दिल खां त पुछी ॾिस हिकिड़े मिंट जे लाइ। मुमताज़ भट्टीअ ख़ैरात पंहिंजे बाबे जे रूह खे ईसाले सवाब ला कया, निगाह खणी हिकिड़े हिकिड़े खां तारुफ़ त पुछ त आया किथां हो, पुछो काइम फ़कीर खां परवेज़ खां किथां आया हो, चवंदा सेवण खां आया हो। पुछो आसिफ हुजण खां काथां आयो आ, चवंदो शहदादपुर मां आयो आ। पुछ के फकीर खां को कोटड़ीअ मां, को प्यारे जशपुर जी स्टेशन ता, जंहिंखां पुछंदे को किथां हे त जेके मां सुञाणा थो उन्हनि जो ज़िक्र कयो तम, छाजे लाइ आया आहिनि, जो पंहिंजे महबूब जूं ॻाल्हियूं ॿुधण आया आहिनि। ॿियो छाजे लाइ आया आहिनि? हिन दौर जे अंदरि सभु को मुंहिंजा दोस्त दाल रोटी पंहिंजे घर में खाए था। अमीर खणी रोज मुर्गियों खाईंदो होंदो, गरीब भला महीने में ही सही लेकिन पंहिंजे घर खाए तो शुक्र। मुर्गी अॼुकल्ह जाम लगी पई आहे, मुर्गीअ ते केर कोन थो अचे, जेको अचे तो पंहिंजे पुनल जूं ॻाल्हियूं ॿुधण थो अचे। त मां अर्ज़ पे कयो, याला बिन मूसा रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइन था
असां पंहिंजे अखिड़ियुनि सां ॾिठो वण आयो अची बीठो बीहण खां बाद में कुछ घड़ियूं वरी वण वापस वयो अखियुनि सां ॾिठोसीं वापस वञी पंहिंजी जगह ते जितों निकतो हो सुम्म रजअत इला मकाना पंहिंजी जगह ते वरी वञी बीठो हाणे असांजे अंदर में उणतुण लगी पई आहे उथे यार त पुछूं त राज़ कहिड़ो आहे यार उथे हबीब मदीने जो ताजदार उथे त पुछूं त राज़ कहिड़ो आहे याला बिन मूसा फरमाइनि था जीअं मुझे हबीब गौर त कर जीअं मुझे पुनल पंहिंजूं पाक अखड़ियूं खोलियूं सकर तु लहू सालिक तोड़ी अर्ज़ कयोसी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे जेको वणा जी मुझा हबीब जिते हाणे बीठो आ हबीब आराम में हुया इतों पाड़ों निकरी आयो अची अची मुझे दिल भर जे भर में बीही रहो बीही कुछ घड़ियों वरी मोटी सागी जगह ते बीठो आ या रसूल अल्लाह अज इन राज़ ता पर्दो खणो त आशिकन जो दिलियों बहार थी वञने वाह मुझा सोना मुझे मदीने जे मीर इए कोन फरमायो त मां त निंद्र में पियो होइस हबीब इए कोन चयो त मां त ॾिठो ई कोन ॾिठो भी तहां पुछो वरी मां खां था मुझे हबीब जे पाक लफ्ज़न दे निहार मुझे आका फरमायो हिय शजरत ही जेको वणवा इस्तज़नत रब्बहा अज़्ज़ व जल्ल वाह मुझा आका मुझे महबूब फरमायो ही जेको वणा इन पंहिंजे परवरदिगार खां इजाजत घुरी छा घुरी कंहिंखों घुरी इस्तअज़नत रब्बहा अज़्ज़ व जल्ल मुझे हबीब फरमायो ही शजरत ही जेको वणा छो त वण त ॿिया भी घणा हुया ही जेको वणा इन वण मूं पंहिंजे परवरदिगार खां इजाज़त घुरी कहिड़ी इजाज़त घुरी तो सल्लिम अलैया अज़िन लहा ओ मुझा मौला मुखे इज़्न दे इजाजत दे अज पिरी पाड़े में आयो आ त वनी सामो भी सलाम करे अचा पिरी पाड़े में आयो आ वनी सलाम करे अचा मुझे आका फरमायो फअज़्न लहू करीम रब उनखे इजाजत दिनी ऐं उहो आयो सलाम हे ॿाहिरियां दुख त सभई मुंहिंजा विया हलिया अल्लाह वारन जो एतिरो कुर्बा त मुंहिंजा दोस्त अज़ीज हर जगह ते इहो अजीब हिकिड़ो सिलसिलो थिए उहो वीचारा चवंदा मानी त साईं यारनि असांजी विञाई पर हाणे त निमाज़ बि विञाइनि था हिक ॿिए खे ठूंठियूं वयूं तू साईं खे चयो तू नेठ तय कयूं हेॾो माथो ठूठण हेॾो तू ठूठण मिड़ई साईं खे जाॻियो अलाए निंड अचे वे अलाए छा अक़ीदत वारा वीचारा हुया ॾाढा नेठ मुंहिंजा दोस्त वेझो आया होॾो हुन अर्ज़ कयो होॾो हिन अर्ज़ कयो कि बिलाल निमाज़ थी वञे निमाज़ ख़ुदा जो फर्ज़ आहे निमाज़ सां अल्लाह जा वली प्यार न कंदा त केरु कंदो जवाब ॾे अल्लाह जा वली प्यार न कंदा वलियनि जी निमाज़ कहिड़ी आहे ॿुधाई पोगते हला वलियन जी निमाज बुध जा जा पसी पाण खे ता लागे सुजूद अल्लाह जे वलियन जी निमाज जा जा पसी पाण खे ता नाहे सुजूद विञाए ही वजूद तंहिं पो तकबीर चो जा जा पसी पाण खे ता नाहे निमाज तो
असांजो फर्ज पूरो आ। अल्लाह अकबर भी कई बीठा हूं दुकान भलायूं था पिया, अल्लाह अकबर भी लगो पिया कणक भी तोरियूं था पिया, अल्लाह अकबर भी लगो पिया मेहूं भी चारियूं था पिया, अल्लाह अकबर लगो पिया घर जा जेड़ो भी कयूं था पिया। तुंहिंजी असांजी निमाज़ इहा आहे, अल्लाह वारनि जी निमाज़ ॿुध। जहां जहां पसी पाण खे ता नाहे निमाज़ हे सभई विञाए साज़ तिहां पो तकबीर चओ। आशिकन जी निमाज़ इहा होंदी आ, बस तो असांजो फर्ज पूरो आ। कर्ज लही थो वञे, उम्मीदवार थी था पऊं त ख्वार हैं बदकार हैं डूबे हुए जिल्लत में है, कुछ भी है लेकिन या रब तेरे महबूब की उम्मत में है। मौला जहिड़ा यूं तेड़ा इन्हनि प्यारनि जे सदके असांजा भी सजदा कबूल कजा। छो त मुझे हबीबन फरमायो अल्लाह के रोण ॾाढो वणंदो आ, अल्लाह के रोण वणंदो आ, पर जे रोण न अचेव न रोण जहिड़ो मुंह करे बि वेहो तॾहिं बि रब खे प्यार थी वेंदो। अल्लाह वारनि जे निमाज़ जहिड़ी निमाज़ त कान्हे, पर उन्हनि जे मुंह जा दोस्त निमाज़ जो नकल त कयूं था, उन्हनि जी असुल असांजी नकल आहे, मन उन्हनि जे सदके रब असांजो नकल बि क़बूल करे इहा त मां अर्ज़ पे कयो मता को सुभाणे वरी ईअं चवे त अल्लाह वारनि जो ज़िक्र बि सजण साईं जे ग़ुलाम कयो, निमाज़ जे कज़ा जी ॻाल्हि बि कई, ॻाल्हि पूरी ॿुधो। अॼुकल्ह मरोड़ कट अहिड़ी थी वई आहे कंप्यूटर में जो अधु हिसो कढी अब हेॾे ॾिसो फ़क़ीर पोइ चरिया तोखे जीअं मरोड़ वणे करोड़ वणे जीअं वणे तीअं कर, जंहिंखे यार सां यार आहे उनखे कंहिंजी परवाह ई कान्हे। हिकु यार न रुसे दुनिया रुसी वञे, रब जो कसम हिकु मदीने जो मीर न रुसे। ग़ुलामन चयो सुहिणा निमाज़ थी वञे, जीअं ॿिन्ही पासे आवाज़ थियो। गौर सां ॿुधो दोस्तो, अल्लाह जे कामिल वलियन ईअं जीअं छिरक भरबो आहे ईअं हीअं छिरक भरियो। हुन पंहिंजे ग़ुलामन ॾे निहारियो, हुन पंहिंजे ग़ुलामन ॾे निहारियो, विच में दाह थी संगत सुपिरन जी संगत सुपिरन जी हुई पिण वॾी हाज, संगत सुपिरन जी हुई का वॾी हाज, कज़ा कज निमाज़ वक्त वराइण सुथरो। फरमायो निमाज़ कज़ा थी वञे हां गुज़री वञे हां त उनखे कज़ा करे त पढ़जे हां, पर ही जेको दीदार हुयो इन जी कज़ा हूंदी ई कान्हे। तो मुझा मिठा जॾहिं रूहानी महफिल में वेही त खुदा खे मन रुगी जिस्म सां न दिल सां वेह त पोइ ॾिस त कीअं थी दिल तुंहिंजी हिते वेही मदीने जा दीदार करे। मां अर्ज़ पे कयो मुझा दोस्तो अजीजो याला बिन मूसा जो पाण फरमाइन था हबीबन जे खिदमत में अर्ज़ कैसी मुझे आका फरमायो इन बण करीम रब खां इजाजत घुरी, ओ मुझा मौला इजाजत दे, अज यार पाड़े में आयो आ त को सलाम करे चा दीदार करे चा, फअज़न लहू उनखे इजाजत मिली, उन दीदार करे सलाम करे जगह ते वयो। मुझा दोस्त दलील मिलियो, यकीन थियो, ईमान मजबूत थियो त जेको गुलाम जह इरादे सां निकरंदो आ मुझो मुस्तफा उन खां बाखबर हूंदो आ। जेको बानो अल्लाह जे दरबार में दुआ घुरंदो आ त मौला मदीनो ॾेखार पोइ भली मार लहन ओ जागा अखिन जा, हे हिते दुआ घुरंदो आ मुझो मदीने जो मीर उतों ॿुधंदो आ। हदीस साबित थी करे हबीब निंद्र में आराम में वण पंहिंजे रब सां कलाम करे, हबीब ॿुधाइन त वण रब खां इजाज़त पियो घुरे, वरी रब जी इजाज़त जो बि हबीब ॿुधायो, फअज़न लहू रब उनखे इजाज़त ॾिनी। यानी ग़ुलाम जॾहिं सवाल कंदो आहे मौला मदीनो ॾिसां, मुस्तफ़ा करीम ॾिसंदो आहे, रब इजाज़त ॾींदो आहे, मुंहिंजो महबूब ॾिसंदो आहे। ईअं खणी चओ न चवां अल्लाह जे दरबार में बानो दुआ घुरंदो आहे, मुंहिंजो मुस्तफ़ा करीम उन जी सिफारिश कंदो आहे, रब इजाज़त ॾेई छॾींदो आहे। ओ मुंहिंजे यार
केड़ी तो इश्क जो गालियूं पुछी, केड़ी तो प्यार जो गालियूं पुछी, केड़ी तो मोहब्बत जो गालियूं पुछी। मोटी वरी सागी जगह ते अचा किथे इन दिल जे मथे। ओ मुझा सोना इन दिल जी हिफाजत कर, इन दिल के संभाल, इन दिल के साफ रख, सुथरो रख। नंढड़ियो मिसाल ॾेई तोखे ॿुधाई कलाक वारा वेंदा त इंगिड़ विंगिड़ थी। इन करे दोस्तन खे चवंदो या त मूंखे न घुरायो, जे घुरायो था त 12 खां अॻु में 2 कलाक त ॾियो न, हिकु बिकु न, 12 खां पोइ खलास। ग़लत ॻाल्हि आहे। हिते केतिरा मजदूर हूंदा, हिते केतिरा वीचारा मारूड़ा बनड़ी काहींदा हूंदा। सब कंहिंखे सुभाणे बचण जी रोज़ी भी करणी आहे, कोई जलसा ॿुधणा न आहिनि। जलसे कराइण वारनि खे घुर्जे त प्रोग्राम जो अहिड़ो शेड्यूल रखनि जो सभु को वरी सुकून सां वञी बचड़ी वाल आराम करे, ॿेली सुबुह जो पंहिंजे बचन जी रोज़ी त करे। ईअं न त गॾु काॾे हलाइण वारो ग़रीब, छो त हिननि रहमत वारनि प्रोग्रामनि में ग़रीब ईंदा, वॾेरनि जी हिते जाइ कान्हे। जो तो अफलाक से लाई जाती है, सीनों में छुपाई जाती है। अरे इसको मोहब्बत की मैं हाथों से नहीं नजरों से पिलाई जाती है। ए घर मुझे रब जोआ ओता का मुझे रब जिया, ओ रेस वडेरा तोखे भी पाजे ओता का जो अख्तियारा। जेके अचण दी जेके अचण न दी तुझी मर्जिया, मुझे रब जी मर्जिया। ए घर तो उन जो आ न, अंगण तो उन जो आ न। जॾहिं तोखे पंहिंजे अंगण जो अख्तियार रब ॾेई छॾियो आ त रब खे पंहिंजे अंगण जो अख्तियार आ। मुबारक अथई मुस्लमान अचण जी, करीम रब जे दरबार में अचण जी, हिन इश्क वारी महफिल में वेहण जी, हिन इश्क वारी महफिल मां वंड वठण जी। जॾहिं न अखड़ियूं बूटी ने पोइ ख़बर पवंदी त हा हिन महफिल जो मज़ो तमार्स पे कहे तो दोस्तों उहे मिस्कीन मजदूर मारूड़ा जेके रोज कमाइन था, रोज खाइन था, उन्हनि मां जेकर हिते वेठा हूंदा त उन्हनि खे एतिरो न कयो जो सुबुह जो वीचारा कम न करे सघनि, सुकून सां वञी पंहिंजे बचड़नि जी रोज़ी करे। छो हे हदीस ॿुध, मुंहिंजा महबूब मुर्शिद सजण साईं दामत बरकातुल आली ऐलान करे फरमायाऊं सालियाने इज्तिमा में। पाण फरमायो फकीरो जवाब त ॾियो, रुगी ॿुधंदा आहियो, रुगी ॿुधंदा आहियो कंहिंजे बातऊं त फलाणी जगह ते हिकिड़ो दरवेश वेठो आहे ख़ुदा जो, बस रुगी पहुच उते त जीअं दुआ खणी वञ हथ तो खणे कमु थी थो वञे। उन आम माण्हूअ जे चवण ते मर्द पोइ मायूं पहिरियों ते पहुचंदियूं। मुंहिंजा दोस्त वलरनि जा वलर कुझु ॾींहंनि खां पोखर बनाड़े हिते हर को ड्रामो ई थियो, लेकिन भजदा हूं पहुंचदा हूं एक कूड़े माण्हू जे चवण ते वींदा हूं। मुझे मुर्शिदन फरमायो फकीरो खुदा जो खौफ कयो, मुझे महबूब मुस्तफा का वधीक कायनात में बियो इंसान सच्चो थी सके थो? जवाब दियो, जवाब दियो। कायनात में महबूब मुस्तफा का वधीक को दुनिया में सच्चो थी सके तो? चो न, हबीब मदीने जो मीर सच्चो आ, चो अल्लाह जी जात सच्ची आ, खुदा जो महबूब सच्चो आ, खुदा जो कलाम सच्चो आ, मुझे मुस्तफा जी जुबान सच्ची आ। उन हबीब ने छा फरमायो? मुझे आका फरमायो अल कासिब हबीबुल्लाह, मुझे मदीने जे मीर फरमायो त हे मेहनत करण वारो अल्लाह जो दोस्त। छा फरमायो हबीबन? हे मजदूरी करण वारो, सॼो ॾींहुं पसीनो हलाइण वारो, पंहिंजे जान सां कोडर वहाइण वारो, सॼो ॾींहुं खाटी खाइण वारो, सॼो ॾींहुं बचड़नि जे रोज़ीअ जे लाइ गदह गाॾो हलाइण वारो, सॼो ॾींहुं थ्रेशर में पंहिंजे जिस्म जो ईअं पसीने जो फुड़ो फुड़ो हारण वारो। मुझे मुस्तफा फरमायो अल कासिब हबीबुल्लाह, हे मेहनत करे बच्चन खे हलाल जी रोज़ी खाराइण वारो, हे अल्लाह जो दोस्त आ। ज़ियारत करणी थी त इन जी वञी कर न, जंहिं लाइ मुस्तफा गवाही ॾे त हे अल्लाह जो दोस्त। तो असां वटि इंसानियत ही कोन्हे का। उन गरीब सां जुल्म, वडेरो हूंदो त जुल्म, गरीब सां जेकर मजदूर को गरीब कम तो करे थोड़ो साह पटींदो, कम चोर लिकी साह तो खणी न सही मां वरी तगारी तो कणा। खुदा जो खौफ कर, जे तू इन जगह ते हुजी त मुझे मुस्तफा फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ओ मुसलमानो पंहिंजे भाव जे लाइ उहो पसंद कयो जेको पंहिंजे लाइ पसंद कयो। खुदारा इन मजदूरन ते रहम कयो, तगारी खणण वारन ते रहम कयो, इन हारन ते रहम कयो। उबता कलम न वहायो, कुछ कोन थींदुई,
5 रुपया पानी जेला, 5 रुपया पानी कण, 5 रुपया पानी वास्ते अजकल वरी नओं ट्रेड हली चुको आहे वडेरड़न जो। अल्लाह ताला वडेरड़न के हिदायत अता फरमाए। कलर सेठ को कैश ते खणींदा, हारी के चवंदा बाबा पेनल्टी ते वरतो थऊं, इंटरेस्ट ते वरतो थऊं, इन करे 500 रुपया बोरी ते हन, 250 रुपया मूं ते, 250 रुपया तो ते, ओडो पाण कैश में वठिया वा, गरीब हारी ते ओधर ते लिखी छॾे। ओ अल्लाह जा माना इन मा छा, अरे क्या देगा दौला जिसको देने वाला हो मेरा मौला। उन करीम खां घुर जेको सवा मण मां 100 मण कंदो आ, सवा मण मां 100 मण कंदो आ, उहो करीम बेनियाज़ आ। त मां अर्ज़ पे कयो, ॻाल्हि मां ॻाल्हियूं निकिरंदी वयूं मुंहिंजा दोस्त। ग़रीबन जो क़दर कयो, मिस्कीनन जो क़दर कयो। ख़ुदा जो कसम खणी थो चवां, तव्हां कॾहिं ग़रीब जे रोण खे महसूस था कयो? कॾहिं मिस्कीन जे दाह के महसूस कंदे उन जी वाहरत कर। तू हिते वाहर कर, ॾिस त मुंहिंजो मदीने वारो तुंहिंजी वाहर कीअं थो करे। तोखे न ख़बर पवे त मुंहिंजो बच्चो हुते किरी पियो, मियां ज़ाहिद चन्ना परियों आयो, सुञातई बि कोन त अलाए केरु आहे, पर झट में तुंहिंजे बचड़े खे खणी हुनखे धकड़ खां पोइ जा फट जेके थिया उहे उघई, हुनखे पाणी लपड़ी प्यारे, हुनखे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ वञी कंहिं डॉक्टर वटि पहुचाई। तोखे ख़बर पए त अलाए केरु हो, ॻोल्हींदे त इहो केरु हो। जॾहिं ख़बर पए त ज़ाहिद चन्न हो, ईमानदारी सां ॿुधा, हली वेंदेसि शुक्रानो अदा करण या न? त यार जेकर मैं ज़ाहिद चन्ना न खणे हां त मुझे पुट जी जिंदगी कान बचे हां। याने तुझे बच्चे सा अजनबी जे हैसियत में भी कहे प्यार कयो त तुझे गले जो हार बणजी वयो। ओ चरिया मुझे महबूब मुस्तफा फरमायो आ त मुझो रब तो चवे अल खल्क अयालुल्लाह, ही मखलूक मा रब जो अयाल आ। जेको हिन सा प्यार कंदो मा रब उन सा प्यार कंदो। तू भी अल्लाह जे मखलूक से प्यार कर, गरीबन से प्यार कर, मिस्कीनन से प्यार कर, यतीमन से प्यार कर, बेवाह औरतन जी वाहर कर। इस तो मुझो करीम रब तो किए तो रंग लाए कणे मां केच कण वारो मुझो करीम रब्बा। ओ मुसलमानो सच इहो दीन इहो तबलीग इहा है, तकरीर इहा है जिते इश्क जो गालियूं थन ऐं दीन जे मुंहिंजा दोस्त अजीज इंसानियत जो गालियूं थन। हिकिड़ो दफ़ो मुझे महबूब ते दरूद पढ़ त मां जेको मौज़ू आहे उन ते त थोरो ॻाल्हायां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। एक दफो वरी शौक सा कस न लगे दरूद पढ़। अजीज दोस्तों, मुझे महबूब मदीने वारे मीर जे मथा जदे कुरान करीम जी 15 पारे जो आयतों नाज़िल थियों, मुझे हबीबन करीमन तिलावत करे बुधायूं। हजरत अबू हुरैरा, छा नालो? अबू हुरैरा बिलन वारो छा वारो? असुल नालो छा थस? अब्दुर रहमान। असुल नालो छा थस? काथे अब्दुर रहमान, काथे बिलिन वारो। जेकर तारा जी खणी बीहंदे त तारा जी जो पुड़ अलाए काडे थो वञे, अलाए काडे थो वञे, एतिरो फर्क आ। लेकिन वरी जॾहिं इश्क जो पुड़ खण त तराज़ी अलाए काडे हली थी वञे। अब्दुर रहमान अबू हुरैरा आम ॿुधंदा हो, कीअं पियो नालो हिकिड़ी झलक त ॿुध। अब्दुर रहमान पांजे अखड़न सा दिठो त मुझे सोने हबीब कहीं बिलड़ीअ जे मथा शफकत जो हथड़ो रखियो। कहीं रवायत मुताबिक हबीबन जे कहीं कपड़े ते आरामी हुई। हबीबन आस्ते आस्ते उनते शफकत जो हथड़ो रखी पाणो थिया जी उन जी निंड न फिटे। अब्दुर रहमान दिठो, वाह बिल्ली तुझो भाग, मुझो यार तोखे शफकत जा हथड़ा थो रखे। उन महल खां वठी अब्दुर रहमान घर वींदो आ, जेका मानड़ी हिस्से जी मिलंदी आ थोड़ी खाईंदो आ, ॿी खणी बिलिन खे ॻोल्हींदो आ। काथे मिलन बिलियूं त मां उन्हनि खे मानड़ी खारायां, छो जे मुंहिंजे पिरीअ जो इन्हनि ते प्यार जो हथड़ो रखियो आ।
अज भी मदीने में वींदे त हरम में तोखे बिल्लियूं घुमंदे नज़र अज भी जेके हाजी उम्रे ते विया हुन खां पुछी त ॾिस ओ मुंहिंजा सुहिणा गौर त कर जॾहिं अब्दुल रहमान उन बिलिन खे मानड़ियूं खाइण शुरू कयूं बिलड़ी जानवर आहे न जे पोयां म्याऊ 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 कंदियूं वतन हिकिड़ो दफ़ो दरबारे नबी में सिधो पियो अचे वलर बिलड़िन जो पोयां पियो अचे हबीबन निहारे मुर्गियो मुर्गी फरमायो ओ बिलिन वारा ओ अबू हुरैरा ओ बिलिन वारा वा अबू हुरैरा हबीबन त मुर्गी खुश थी करे फरमायो अबू अब्दुल रहमान मिटजी वयो जीअं निकतो माण्हू सदकन या अब्दुल रहमान जवाब ही कोन दे या अब्दुल रहमान बाह में या अब्दुल रहमान आइन अब्दुल रहमान केर अब्दुल रहमान किथे अब्दुल रहमान अंत अब्दुल ला ला अना अब्दुल रहमान अना अबू हुरैरा अब्दुल रहमान मुते अम्मा नालो रखियो हो मुझे मुस्तफा मुखे अबू हुरैरा चयो आ मुखे ओहो नालो कबूल आ जेको मुझे महबूब मुस्तफा रखियो तो मुझा दोस्त अजीज अर्ज पे कयूं उन अबू हुरैरा अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अब्बे अम्मा जा हक रुगी उन्हनि जे जिंदगी ताईं हन या उन्हनि जे मरण खां पोइ बि उन्हनि जा के हक असां ते आहिनि इहो मौज़ू आहे न मियां फ़कीर मुमताज जो हेतिरो लख ख़र्च कयो ख़बर पएसि ये सजाया हल या अजाया मुबारक अथई टको टको सजायो आहे बस दुआ इहा घुर्जा त मुंहिंजा मौला को दिल में जे कॾहिं को रियाकारी आहे त मुंहिंजा मौला उन खां पनाह में रखिजा सच्चाई ऐं खुलूस हुजे ए फकीरानी महफिल इन ला कबी आहे त मता मुंहिंजे का खैर खैरात में कमी कोताई हुजे इते कोन को आशिक हूंदो मुंहिंजे मदीने जे मीर फरमायो आहे जिथे मां मुस्तफा जा 40 कलमे वारा गॾु थींदा आहिनि घटि में घटि उन्हनि में हिकिड़ो अहले दिल हूंदो आहे घट में घट इते तलाई केतरा वेठा हो कदे कदे मानो के पाण के खबर न होंदी पर यार जो कुर्ब गड होंदो आ जे कदे कंजी हिकड़ी अख भी आली थी वई त मियां मुमताज भट्टी तोखे भी मुबारक आ तुझे बाबे के भी तुझो भी कम थियो तुझे बाबे जो भी कम थियो इन सजी जमायत जो भी कम थी वयो इन जे सदके इन किने कोझड़े जो भी कम थी वयो रहम ही रहम अबू हुरैरा अर्ज कयो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा हबीब अर्जा आका फरमायो चो सोहना अबे अम्मा जा हक रुगी दुनिया में आहिन या उन्हनि जे दुनिया छॾे वञण खां पोइ भी आहिन मुझे आका फरमायो अबे अम्मा जा हक दुनिया छॾे वञण खां बाद में भी आहिन ओ मुझा सोहना ओहा कहिड़ा मुझे आका फरमायो सब खां पहिरियों अबे अम्मा जो हक जीअं उहे दुनिया छॾे वञनि उन्हनि जे दफनाई कफन जो मक़बूल जल्द खां जल्द इंतजाम कयो वञे यो हक औलाद जे मथा अबे अम्मा जे दुनिया छड़न खां बाद में जल्द खां जल्द उन्हनि जे दफनाई कफन जो माकूल इंतजाम कयो वञे बे नंबर ते मुझे आका अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जेको तुंहिंजो अबो या अम्मा दुनिया छॾे विया हन या ॿई छॾे विया हन उन्हनि जे दोस्तनि सां उन्हनि जे क़रीबी रिश्तेदारनि सां पंहिंजो सुहिणो नातो निभाईंदो अचिजांइ सोच त छो पक थी त जेकॾहिं मां मन सां सुहिणो वर्ता कंदुसि अमड़ ख़ुशि थींदी अमड़ राज़ी थींदी त रब भी राज़ी थी पवंदो चाचन सां सुहिणो वर्ता कंदुसि बाबा साईं राज़ी थींदो बाबा राज़ी थींदो त मुंहिंजो रब भी राज़ी थी पवंदो ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बाबा जे दोस्तनि सां अमड़ जे सहेलियुनि सां इन नियत सां त मुंहिंजे हबीबन फरमायो आहे पंहिंजे अबे अम्मा जे क़रीबी रिश्तेदारनि ऐं मोहबत वारनि सां भी सुहिणो सिले रहमी अख्तियार कजो भला जे उन्हनि खे ॾेई न सघो त घटि में घटि ॾुखाइजो त न भला जे उन्हनि खे खाराए नथा सघो त खसिजो त न जे उन्हनि सां खिली नथा ॻाल्हाए सघो त बूथ ख़राब करे भी घटि में घटि न ॻाल्हाइजो 3 नंबर ते मुझे हबीबन करीमन फरमायो
अब्बे अम्मा जो औलाद जे मथा टियों हक हुआ त हर टाइम ते अल्लाह जे दरबार में उन्हनि जे मग़फ़िरत ला दुआऊं घुरंदो अते। ॻाल्हि समझ में आई? दुआऊं घुरंदो वते। इएं नाहे त 8 ॾींहं महीने खां पोइ कॾहिं कॾहिं निमाज़ ते गौर कयो थई, निमाज में यही त ॻाल्हि आहे, मिलता है क्या नमाज में सजदे में जाके देख। निमाज में पढ़ंदो आहियां रब्बी जअलनी मुक़ीमस्सलात व मिन ज़ुर्रियती रब्बना व तक़ब्बल दुआ रब्बना ग़फ़िरली वलिवालिदैया वलिल मुअमिनीन यौम यक़ूमुल हिसाब। ओ जेको कुरान पढ़ियल नाहे उन जे खिदमत में भी अर्जा अब्बे अम्मा जे ला खैर जी दुआ घुरण, मग़फ़िरत जी दुआ घुरण फर्जा। निमाज में अच तोखे कुरान भले नथो अचे पर चवंदे पुठियां हिन इमाम जे इमाम पढ़ंदो तुंहिंजी दुआ क़बूल थी वेंदी। इने पानी वारे खां जग खस त वेह न त को न वेहंदो। अज़ीज़ाने मन मुझे सुने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलामो थोड़ो गौर कयो कुरान करीम दे गौर। वक्त गुजरंदो थो वने, मिनट कुछ अचे बचा हन, इन करे मुख्तसर मां ॻाल्हाईंदुमि। तफ़सील सां वरी कॾहिं ख़ुदा घुरियो त इंशाअल्लाह कचहरी कंदासीं। जॾहिं पूरा 2 कलाक ॾींदो, ठीक 2 कलाक ॾियो त मौज़ू ठीक पूरो करे ॾियांव। ॻाल्हि ग़लत न कयो। 12 बजे फिनिश। मैं गुलाम यासीन के मैं पहिरीं चयो त मैं 9:45 बजे खां चयोमांसि मैं गुलाम यासीन हाणे टाइम पोइते थो पियो वञे। 10 बजे छॾी दे तॾहिं बि 12, 10:30 छॾी दे तॾहिं बि 12, 11 बजे छॾी दे तॾहिं बि 12, 11:30 छॾी दे तॾहिं बि 12। अदा इहा ॻाल्हि हुई जी। इन करे टाइम जी पाबंदी कयो त इंशाअल्लाह ताला भलाई थींदी। अज़ीज़ाने मन से हे ॻाल्हि पूरी कयो। अल्लाह ताला कुरान करीम में अब्बे अम्मड़ ला दुआ घुरण सेखारी आ। गौर त कर अल्लाह जे कुरान जे मथा। तू अब्बे अम्मा के घर जो वधियल भाती तो समझी। अब्बो अम्मा मना घर जो वधियल भाती। खुदा जो कसम अम्मड़ दे खिली निहारण 100 हजर जो सवाब। दिल बर पी दे खिली निहारण 100 उमरन जो सवाब। अम्मड़ सां कचहरी करण इबादत, अम्मड़ सां ॻाल्हाइण इबादत, बाबल सां वेहण इबादत, अब्बे अम्मा का हाल अहवाल पुछण इबादत, उन्हनि सां भर में वेहण इबादत आ। जन जे भर में वेहण इबादत आ। मुझे मदीने जे मीर फरमायो हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अचे, ॿुध त सही आहे रज फ़क़ीर। मुझे मदीने जे मीर फरमायो त उहो अब्बो अम्मा मरंदा न आहिनि जन जो पुठियां औलाद नेक हूंदो आहे। इहा हक़ी हदीस ॿुधी अथव न? छो नेक औलाद गौर सां ॿुधजां, अहम ॻाल्हि तो पियो ॿुधाई। नेक औलाद छा कंदो आहे? अब्बे अम्मा जे लाइ दुआऊं घुरंदो आहे। ईअं न नेक औलाद अब्बो अम्मा जे लाइ इहो हुजूर को न फरमायो त उहे अब्बो अम्मा ज़िंदहान जेके वली हुजन। हुजूर ईअं कोन चयो त जेके निमाज़ी हुजन, जेके गाज़ी हुजन, जेके शहीद न मुझे आका फरमायो उहे अब्बो अम्मा ज़िंदहान जन जो औलाद कोयो नेक आ या जन खैर जा कम कया हन, यानी सदका जारिया जा कम करे छड़िया, का मस्जिद ठहराए छड़ी, को नलको हणाए छड़ियो, को खैर जो कम करायो। जेसी उहो कम हलंदो पियो यानी खातो उन जो खुलियल हिकड़े मिनट जे लाइ ॿुधा अब्बो अम्मा कहिड़ा भी हुजन पोयां उन्हनि जे दुआऊं घुरण वारो आ। मुंहिंजो मदीने जो साईं तो चवे तो हे मोल न आहिनि। छा थो थई बेवकूफ़ हिकड़े मिनट जे लाइ जवाब ॾे। अॼु कलंदर जे दरबार ते लखे दुआऊं था घुरनि, पोइ कीअं थो चवीं त कलंदर जहिड़ो न आहे? हिक हिक अल्लाह जे वली अल्लाह लखे माण्हू दुआऊं था घुरनि, लखे कुरान जा ख़त्मा था ॾियनि, पोइ कीअं थो चवीं त अल्लाह जा वली ज़िंदा न आहिनि? ओ चरिया गुनाहगार अब्बो अम्मा औलाद ने को दुआऊं घुरे त नबी चवे त मोल न आहिनि। उहे वली जन ज़िंदगी खुदा ऐं मुस्तफ़ा जे इश्क में गुज़ारी, दुनिया उन्हनि जे लाइ राति ॾींहं कुरान जूं लोलियूं ने, कीअं थो चवीं त उहे मोल आहिनि, उहे ज़िंदा अथई? दारुन इला दार। 900 साल गुजरी विया न महबूबे सुभानी अब्दुल कादिर जीलानी घोट के 900 साल
दुनिया में तो ज़ाहिरी जिस्म सा 91 साल रहा, लेकिन 900 साल अज भी 11 जी रात थींदी आए है। जबलन में भी कुरान जा खत्मा, जंगलन में भी कुरान जा खत्मा, किथे खीर जा वंड पिया वंडजन, किथे बुसरियूं पयूं विरहायजन। हाय हाय आशिक खाइन पिया, बाकी बेचारन जो नसीब। ओ मुझा दोस्त गौर त कर, यो सब कुछ चाहे, यो मुझे रब जो वायदो आ, तो वह अने बुदूनी तू मुझो थी। जॾहिं मां तुझो त कायनात सजी तुझी आ। अर्ज पे कई मुझे करीम रब अब्बे अम्माला कुरान करीम में दुआ सिखारिया, अल्लाह सिखारिया। तो अब्बे अम्माला दुआ किया घुरो, और रब्बिरहमुहुमा, और रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। कुरान के खोल, अल्लाह जे ज़ात अब्बे अम्मा खे ते कुरान में रब जे नाले सां ॿुधायो। रब पाणा, रब हिक्का वहदहू ला शरीका। लेकिन फर्क तो यो है ना, चवना तो दाता फलाणो फलाणो ओ चरिया, अखरां दे विच जो भी अड़िया इश्क दी चाड़ी मूल न चढ़िया। तू अखरन में अड़जी पौंदो आ, कुरान में फड़जी पौंदे, इने करे कुरान करीम दे निहार मुझो बेनियाज रब चवे रब्बिरहमुहुमा। रब तो चवे वकुल, ओ मुझा हबीब चओ पंहिंजे आशिकन खे, चओ पंहिंजे गुलामन खे रब्बिरहमुहुमा, मुखां दुआ घुरन, ओ असांजा परवरदिगार उन्हनि ते रहम कर। कहते असांजे अब्बे ऐं अम्मा ते रहम कर। कमा रहम त कर, पर कीअं कर? कमा ओ मुझा मौला इएं असांजे अब्बे अम्मा ते रहम कर। कमा रब्बयानी सगीरा, जियं नढड़े लाकून असांखे पालियो, नढड़े लाकून असांखे पालियो, नढड़े लाकू असां ते रहम कयो। ग़लतियूं कंदा रहियासीं, मुआफ़ कंदा रहिया, नाज़ कंदा रहियासीं, खणंदा रहिया। जीअं उबतो चऊं सुबतो चऊं, प्यार सां असांखे सम्झाईंदा रहिया। किरंदा पिया वञूं उथारींदा रहिया, हली न पिया सघूं हलणो सेखारीन। 100 दफ़ा बच्चो किरे, अमड़ बिस्मिल्लाह चई वरी शुरू कराए, वरी किरे वरी शुरू कराए। हर दफ़े सां अमड़ बिस्मिल्लाह चे, पर जॾहिं पेरो बचड़ो सिधो खणी हले, अमड़ ऐलान करे जो ओ मुझो सरतियूं सहेलियूं अज मुझे पुटड़े पंधु कयो। मुझो रब थो फरमायो, मुझा बानड़ो अब्बे अम्मा जे ला इए दुआऊं घुरो। मां रब कहूं मौला असां इए न त मौला असांजे अब्बे अम्मा जा गुनाह माफ़ कर, ठीक आ, पर मां रब जीअं चवांव थो इए घुरो। ओ मुझा मौला असांजे अब्बे अम्मा ते इए रहम कर, जीअं नंढड़े लाकू हुननि असां ते रहम कयो। कॾहिं बि असांजे ग़लतियुनि खे कोन ॾिठऊं, कॾहिं बि असांजे कमज़ोरनि खे कोन ॾिठऊं। असां मिटीअ में भरिजी आयासीं, गंद में भरिजी आयासीं। अमड़ जी जल थोड़ी घणी कावड़ सां रुगी निहारियो, असां थोड़ो जो रुनो त वेहजारे सिंहजारे भलो वगड़ो पाराए मानड़ी खाराए हंध ते सुम्हारे छॾे। मौला इए रहम कर असांजे अब्बे अम्मा ते, उन्हनि जूं मिड़ई बदायूं मुआफ़ करे। जेसि ताईं क़यामत अचे तेसि ताईं मौला असांजे अब्बे अम्मा खे कब्र में पहुची चुका आहिनि, उनजे कब्र खे जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ बनाए छॾ, जन्नत जी दरड़ी खोले ॾीन। पर जे दुनिया में ज़िंदा आहिनि त मौला उन्हनि खे सिहत ऐं सुकून अता फरमाए। यह दुआ याद कर मुसलमान। गोठ प्यारो खान आ रही वारा 3 दफा पढ़ा तो 3 दफा याद कर। कुरान जे 15 पारे में लिखल थई, बियो रुकू खत्म थे 3 रुको जे शुरू में लिखल थई, वरी याद कर तोखे दुआ कीअं पढ़णी आहे। अब्बे अमाला अल्लाहुम्मा रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। अल्लाहुम्मा रब्बिरहमुहुमा कमा रब्बयानी सगीरा। आखिरी दफो तो चवई, मुझो अमड़ियूं भेनरियूं आवाज लाउड जो पहुंचंदो हुजे, मुझो अमड़ियूं तव्हां भी दुआ याद कयो। अल्लाहुम्मा रब्बिरहमुहुमा कमा रब्ब
रब्बयानी सगीरा। ये जै महीने में प्रोग्राम थियो आ, ये महीनो मुझे मुस्तफा जो आ। कंहिंजो महीनो आ? गाला गाला कंहिंजो महीनो आ? मुझे मदीने जे शहंशाह रजब अल्लाह जो महीनो आ। शोबान मां मुस्तफा जो महीनो आ। मुझे आका फरमायो, ओ मां मुस्तफा जा आशिको, अॻियां तहां जो महीनो पियो अचेव। मुझे हबीब फरमायो, रमजान मुझे उम्मत जो महीनो आ। रमजान मुझे उम्मत जो महीनो आ। मुझे हबीबन फरमायो, जंहिं रमजान शरीफ जे अचण जी रुगी खुशीअ में कंहिं ॿिए मुस्लमान भाउ खे मुबारक ॾिनी त रब हुन जा गुनाह माफ़ करे थो छॾे। जंहिं महीने जे अचण जे खुशीअ जी मुबारक ॾी मुंहिंजो रब तुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾे। अंदाज़ो लगा जंहिं रोज़े जे लाइ मुंहिंजो रब फरमाए, मदीने वारे जी ज़ुबान मां मुंहिंजो आका चए त मुंहिंजो रब थो चए, अस्सौमु ली व अना अजज़ी बिही। रोज़ो मुंहिंजे लाइ ऐं हुन जी जज़ा बि मां। हाय हाय हाय, रब तो चवे न ॾहूण न वीहूण न टीहूण, यानी हिसाब ही कोने बाना। अस्सौमु ली व अनिअबुदूनी, तू मुंहिंजो मां तुंहिंजो, तू रोज़ो मुंहिंजे लाइ रख तो मां तुंहिंजो। हिकिड़ो मिसाल ॾियां, हिकिड़ो नंढड़ो मिसाल, अंदाज़ो लॻाइजो। सादड़े में सादड़ो उहो माण्हू जंहिंखे तव्हां ॾिसो त कॾहिं निमाज़ ते बि ईअं उड़ियो थुड़ियो ईद ते आयो त आयो, तव्हां चवंदो इहो त असांजो रहिस आहे। जेको उड़ियो थुड़ियो ईद जे ॾींहं बि मस भुलिजी सुलिजी ईंदो आहे, पर थोड़ी देरि थी त मौलवीअ ते हे अख कयो, ओए कमदार खे चइबो उशारी कराईंसि, देरि थी वई, ॾिसे कोन मुंहिंजो बंगले ते माण्हू वेठा आहिनि। वाह यार वाह, तुंहिंजो ॾोह न आहे। मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए छॾियो आहे त मोमिन खे मस्जिद में ईअं सुकून ईंदो आहे जीअं मच्छीअ खे पाणीअ में सुकून ईंदो आहे। ओ मुसलमानो, अहिड़ा लखे असां दौलतमंद बि ॾिठा आहिनि जेके अल्लाह जे घर में राति ॾींहं रोंदे ॾिठा अथऊं। सभु हिक जहिड़ा न आहिनि, लेकिन ही पैगाम उन्हनि जे लाइ जिन खे दौलत ते नाज़ आहे, जिन खे दुनिया ते नाज़ आहे। अचनि बि 6 महीने 12 महीने मस्जिद में, पर तव्हां हुनजो अचणु ॾिसो मुसलमानो, हुननि जो अचणु ॾिसो। ईंदा सॼी वाट कपिड़नि खे ठाहींदा ईंदा, काटन खे ॾिसंदा ईंदा। मस्जिद में बि उते वेहो जिते मिटी कपिड़नि खे न लॻे। निमाज़ में बि कचहरी बि कभी हर घड़ीअ खे बि ॾिसबो पियो। छो हुननि जो जिस्म हिते आहे, पर हुननि जी दिलि किथे ॿिए हंधा। वरी उते जो उते कंहिं मिसकीन मारूअड़ ॾे बि निहारजां, कंहिं गरीब ॾे बि निहारजां। उनजो जिस्म मस्जिद में हूंदो, दिलि उनजी ख़ुदा जे दरबार में हूंदी। हो उन जूं अखिड़ियूं आलियूं हूंदियूं, हू रोई रहियो हूंदो, हू दाहूं करे रहियो हूंदो, हू दिलि में दुरूद पढ़ी करे जिस्म उनजो मस्जिद में, दिलि मदीने वारे वाट ॾेई रहियो। हाणे मूंखे ॿुधाए त ख़ुदा जे आॾो प्यार जे लाइक़ केरु आहे, ग़रीब या अमीर? सच त चओ, सच त चओ। पर हक़ीक़त में अमीर इहो आहे जेको दुनिया में ग़रीब आहे। छो त ज़मीन कंहिंसां क़बर में हली आहे, बंगलो कंहिंसां क़बर में हलियो आहे, गाॾियूं कंहिंसां क़बर में। ओ यार, क़बर में त उहो हलंदो आहे जेको बगोड़ा गाड़िया हूंदई न, सभु छॾे वेंदई। क़बर में ईंदी त मदीने जो मीर ईंदी। मुंहिंजा सुहिणा त मुंहिंजा मिठड़ा, मां अर्ज़ पे कयो त अस्सौमु ली व अना अजज़ी बिही। उन ग़रीब सादड़े माण्हू ॾे निहार। भला अञा सादल लफ़्ज़नि में चवां, कंहिं भला अहिड़े मवालीअ, छो त मुआशिरे में मवालीअ खे सफ़ा ईअं घटिया क़िस्म जो सम्झो वेंदो आहे। हे कम जो कोन्हे को, राति ॾींहं अलू कहिड़ो बि आहे त पंहिंजे मालिक जो। असांखे उन खां बि नफ़रत कोन्हे करणी। याद रखी छॾियो दोस्तो, ही फार्मूलो सजण साईं जो फार्मूलो आहे, जेको सजण साईं जो ग़ुलाम तव्हांखे ॿुधाए थो पियो। याद रखी छॾियो, तबलीग जी इजाज़त मुस्लमान हर हिक खे आहे, आहे न? जी, तबलीग ईअं आहे जीअं डॉक्टर। तबलीग ईअं आहे जीअं डॉक्टर। पोइ डॉक्टर जेकॾहिं मरीज़ खां नफ़रत करे त डॉक्टर चइबो ई कोन। मर्ज़ खां नफ़रत करणी आहे, मरीज़ सां प्यार करणो। तव्हां ॾिसो त अस्पताल में मरीज़ पहुचंदो आहे, कहिड़ो बि मुहलिक मर्ज़ हुजे, बेशक हू एहतियाती तदाबीर अख्तियार कंदा, मास्क पाईंदा, हथनि खे हिफ़ाज़त में कंदा, सभु कुझु कंदा, लेकिन मरीज़ खे चंबड़ी वेंदा आहिनि। हुनजी मुंहिंजा दोस्त हर लिहाज़ खां हुनखे नॉर्मल करण जी कोशिशि कंदा आहिनि, होश ॾियारण जी कोशिशि कंदा आहिनि। न ॾिसंदा आहिनि त ही कैंसर जो मरीज़ आहे, न ॾिसंदा आहिनि त हेपाटाइटिस जो मरीज़ आहे, न ॾिसंदा आहिनि त कहिड़ो मर्ज़ आहे, गंद लॻल हुजे, किचिरो लॻल हुजे, लेकिन जेको ख़ुदा तरस डॉक्टर हूंदो, उहो उन मर्ज़ खां नफ़रत
नफ़रत कंदो उनखे कढंदो पटींदो उछलाईंदो त हे मर्ज़ निकिरे हू मर्ज़ खां नफ़रत करे थो मरीज़ खां न जेॾी महिल मरीज़ ख़ुशि थींदो चवंदो तोखे मुबारक आहे रब तोखे नई ज़िंदगी ॾिनी तो मुझा दोस्तों मुसलमानों मर्ज का नफरत कबी आहे मरीज़ खां न हिकिड़ो वीचारो गई मवाली रात ॾींहं अलूट लॻो पियो आहे हलड़े हल मवाली भेणा हेड़ा तेड़ा वो चवंदो पर तुंहिंजे बाबे जो तो कोंदो खावां खावां त पंहिंजे रब जो थो पर जे हुनखे प्यार ॾेई करे मथे ते हथ रखी करे गलाटड़ी पाए अदा ईअं न कर उहो यार जेको असांजो आहे तुंहिंजो बि त उहो ई आहे न बेली ईअं न कर ॾाहो थी ही कंदो अमल आहे चवंदो हा यार वाकई अच्छो मोह थो कयो प्यार सां मुंहिंजा दोस्तो दीन प्यार जो नालो मां अर्ज़ पे कयो हिकिड़े अहिड़े सादे माण्हूअ जो रमज़ान में मिसाल वठो मौली साहब हुनखे चयो नालो छा तव्हांजो फ़कीर अहमद बख्श खे चयो फ़कीर ग़ुलाम यासीन चयो फ़कीर ज़ाद चयो रोज़ो रखो यार भला चओ था त रखां थो हिकिड़ी खिलण जहिड़ी ॻाल्हि थोरो खिलायां ॻाल्हि कंदा हिकिड़े ईअं मौलाई को रोज़ड़ो रखियो शाम थी अचे थियो तंग निड़ी ख़ुश्क थियसि नियारे जॾहिं हो टंगियल लह हो टंगियल लह यकोज बीठो ई टंगियल लह लेकिन मुंहिंजा दोस्तो गौर कयो उन अहिड़े माण्हूअ ॾे बि जेको तव्हांजे नज़र में बेकार आहे गुनहगार आहे मस्जिद में कोन्हे रोज़ो रखे तव्हां अकेलो कमरे में छॾियोसि अल्लाह जे रहमत जी ॻाल्हि थो कयां त ख़ुदा जी रहमत ॾिसो असौम ली व अन अजीज़ी बिही हिकिड़ो मिसाल थो ॾियां उहो माण्हू जेको बिल्कुलु दुनिया जे नज़र में किरियल आहे मवाली आहे कुझु बि आहे रोज़ो रखियो अथई रमज़ान जो अकेलो कमरे में छॾियोसि फ्रिज भी पई हुजेसि सब कुछ उन फ्रिज में पियो हुजे दरवाजो भी बंद हुजे निड़ी भी सुकेस पई शाम जा 4 थिया हुजन आहेस भी केर कोन जी खणी बोतल शरबत जी पे त केर झलींदुस केर ॾिसेस तो पर तू दर खोली दे ॻाल्हाईंदो भी कोन पर उन जी चीज छो केर आहे त कोन फ्रिज पई ते एतरा माल पिया थई वञ चवंदो यार आहे त वाकई केर कोन ॾिसण में त केर कोन थो अचे पर हकीकत में को त आहे जेको वञण कोन थो ॾे सोचो मुसलमानो उञ भी लगी पई आ साह थो वञे कमरे में भी केर कोने ॾिसे भी केर कोन थो भला हिकिड़ी बोतल पाणी जी पी छॾे त केर झलींदुसि पर पिए कोन थो छो नथो पिए असौमुली जंहिं मुंहिंजे लाइ रोज़ो रखियो आहे व अन अजज़ी बिही इंतज़ार छाजो थो करे त केॾी महिल तो मस्जिद माथे अल्लाह अकबर इंतजार छाजो थो पियो करे न मानीअ जो न पाणीअ जो कंहिंजो बि न इंतजार करे थो त हेॾो हुते अल्लाह अकबर यानी अल्लाह अकबर अल्लाह वॾो आहे हिन रोज़ो रखियो आहे उन ज़ात जे लाइ उन ज़ात जी रहमत एतिरो हिनखे घेरे वई आहे जो कंहिं शइ जे वेझो वञण ई नथी ॾेसि एडी अल्लाह जी रहमत जेकॾहिं हिकिड़े अदना गुनहगार खां गुनहगार खे बि रोज़े जे सदके में एडी रहमत थी मिले जो हू वेझो ई नथो वञे ॿुधाए त नेकोकार जो छा हाल हूंदो मुसलमानो रोज़े जी अहमियत समझो हिकु रोज़ो कम जो आहे कहिड़ी ख़बर सुभाणे मौत अचे वञे अॼु खां ई दिल में अज़म कयो गर्मीअ खे न गर्मी छा जी आहे हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर ख़ुदा करमुल्लाह वजहुल करीम खां कंहिं पुछो सोना पसंदीदा शइ हिकिड़ो मिंट आहे ॿार में मूं वटि सोणे अलीअ फरमायो मां अलीअ जी पसंदीदा शइ आहे जून जुलाई जी गर्मी हुजे रमज़ान जो महीनो हुजे मां अलीअ खे रोज़ो हुजे हथ में तलवार हुजे मैदाने जंग हुजे पोइ अली पंहिंजे यार सां गॾु हुजे मज़ो तॾहिं पोइ जेकॾहिं अली अली करण वारो आहीं त तयारी कर सोणे अलीअ सां प्यार करीं थो न न न न ओ जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे सुभान अल्लाह ओ जंहिंजो चइने यारनि सां प्यार ओहो हथ मथे करे तंहिंजो पंजतन पाक कंदो बेड़ो पार ओहो हथ मथे करे जंहिंजो यारीअ वारो आ यार ओहो हथ मथे करे मुंहिंजो सजण साईं सुहिणो पगदार ओहो हथ मथे करे टिकेट जन्नत जी अली सुहिणो ॾींदो टिकेट जन्नत जी
मौला अली दीदो पंहिंजे हथनि सां पाण वंडीदो जेको इन सुहिणी जन्नत वञण लाइ तयार ओहो हथ मथे करे जंहिंजो मौला अलीअ सां प्यार ओहो हथ मथे करे जंहिंजो चइनि यारनि सां प्यार ओहो हथ मथे करे जंहिंजो पंजनि ॿारनि सां प्यार ओहो हथ मथे करे जंहिंजो यारीअ वारो आ यार ओहो हथ मथे करे इंशाअल्लाह ताला इतो पलव पाए वायदो करे निकरो तो इंशाअल्लाह ताला रात जो सुमण वक्त कलमो पढ़ी पो सुमंदासीं चो इंशाअल्लाह ताला बचड़न के कलमो पढ़ाए पो निंद्र करण दींदासीं चो इंशाअल्लाह ताला बच्चन के या तरगीब दींदासीं त बचड़ा जदे भी निंद्र कयो तो पहरी कलमो पढ़ो अल्लाह हाफिज एक बे के चई पो सुमो दोस्तों गालायो ना मां बस तो कह हाने हेडे फिटे गौर कयो मुजा दोस्तों जदे सब कलमो पढ़न ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह जो हम्द भी पढ़ो मुझे महबूब मुस्तफा जे रिसालत जी गवाही भी दिनो वरी एक बे के चयो बच्चे चे बाबा अल्लाह हाफिज मम्मा अल्लाह हाफिज अद्दा अल्लाह हाफिज मना अल्लाह निगहबान तहां खां तो पुछा रब को न चयो त फज़कुरूनी अज़कुरकुम जवाब दियो छा रब को न चयो थई न त तहां मुखे याद माता न सुमहण महल नंढा वडा उनके याद करे उन जे हबीब जी रिसालत जी गवाही दई ये चन अम्मा अल्लाह हाफिज बाबा अल्लाह हाफिज अद्दा अल्लाह हाफिज मुजो रब ऐलान कदो फरिश्तो दिसो नथा त मां अल्लाह जे हिफाजत में हन हाणे सजी रात इनन जे कख जे मथों पहरो तहां जी जिम्मेवारी है जे चाही तो सुकून जी निंड अचे जे चाही तो शैतान जे शिर रखो हिफाजत हुजे जे चाही तो दुनिया जे मुसीबतन बलाउन का हिफाजत हुजे त सुमहण वक्त मुझे महबूब ते कलमो पढ़ी अल्लाह हाफिज चई ऐं सुम्ही पो उथण वक्त जीअं बच्चो थे चेस बाबा कलमो पढ़ बड़ी 3 ॾींहं 8 ॾींहं तकलीफ़ थींदी वो बार आदी थी वियो न केर बियो बुथारी जदो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह पो जदन अखिन खोलण वक्त कलमो पढ़ी छा थींदो खबर थई जेडी मल मलकल मौत इज़राइल जे मथो बीहंदो सुमहण वारो कलमो उन महल याद ईंदो इज़राइल चवंदई त हाणे तैयारी कर चवंदो मुंहिंजी तैयारी आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल अल्लाह हाफिज कलमो भी पढ़ी अल्लाह जी हिफाजत हाणे सुना इज़राइल जे घोड़ाई जो कर असा तैयार हो जेडी मल सबई छरे मोटी अचे किरामन मोजा दोस्त अचे पहुतई कब्र में केर इंदा हन आए है मुनकर नकीर गुरसू खणी अचे बीहंदा जहन्नम जे बाह जो गाड़ियों करे अचे बीहंदा जिए जे उथारिनी त तू आदत पेल दई ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह हटिया तब उते केर इंदो चो सरकार इंदो चो ही मुंहिंजो आ सरकार चवंदो ही ओ जदे पुछदा मलाइक चवंदो सान मत सुहिणे नबिया जो गुलाम आया बी काई शैतन जाना थो रुगो पढ़ दो सलाम आया बियो कोई अमल कोने मुवटे रुगो उन जी मोहब्बत आदियत में रखी इसमो आका जो अखेड़न ते पयो चुमा दो मुहम्मद नाम आया इंशाअल्लाह ताला हिते भी बेड़ो पार होते भी बेड़ो पार मोजो करीम रब वरी केड़े
वह गाल रही का ना मां अर्ज कयो सोने अबू बकर सिद्दीक वसीयत कई हुई तो मुझी खटड़ी उते रखी मुझे पुनहल जे दरबार में दुरूदो सलाम पढ़जो वो जे दरड़ो खुली पे कुर्फ लही वने तो अबू बकर के अंदर रखजो न त बकी में आशिकन दुरूदो सलाम पढ़ियो कुर्फड़ो भी खुली वियो दरड़ो भी लही वियो अबू बकर कदमन में अची वियो तो अञा थोड़ो वधाए तो चवा अकीदे सां कहिड़ी कुछ दोस्तन जो ख्याल होंदो आ असा जो अकीदो न का मथे आ कुछ दोस्तन जो ख्याल होंदो आ तो सोने इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे मजार पुर अनवार जे उनन जे अकीदे मुताबिक त 33 फुटन ते या 33 गजन ते जेको भी पूरियला उन तो जहन्नम जी बाह हराम आ यो त तो जो नंढड़ो अकीदो आ असा जो अकीदो 33 गज छजा 33 फुट छजा पर जे 33 मेलन ते भी मुझे हुसैन सा निस्बत वारो सुतला तो न ता जहन्नम जी बाह हराम जदे मुझे दिल पर हुसैन जे मजार जे 33 गज तुझे अकीदे मुताबिक 33 गजन वारे तो जहन्नम जी बाह हराम त सोने हुसैन जे नाने यतीमन जे यार मदीने जे ताजदार इमामुल अंबिया महबूब मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको कदमन ने पयो आ बुधाए त उन ला तो जो छा ख्याल आ असा जो ख्याल बुध मुझे आका फरमाया मां बैन बैती व मिंबरी रौज़तम मिर रियाज़िल जन्नह असा सुनन जो अकीदो हो कयामत जो दिहाड़ो थींदो सबको पंहिंजे कब्रुन मां उथंदो वाह अबू बकर उमर तुझो मकाम मुझो महबूब मुस्तफा जे टुकरे के रियाजुल जन्नत सदियो आ दुनिया कब्रुन मां उथी लेकिन जे बुनियाद ते जन्नत में विधी लेकिन अबू बकर उमर मुझे मुस्तफा जे पोयो जन्नत मां उथी जन्नत में विदा आसान सुनन जो अकीदो हो अरे लोगो तुम्हारा क्या हो मैं जानू मेरा खुदा जाने जर मांगो तो बेजर हूँ सिर मांगो तो हाजिर है रुख मोड़ू तो काफिर हूँ अबू बकर सीने जो हार सोने अली जे नाम ता कुर्बान हो हसन हुसैन जन्नत जा सरदार हन असा अमीर उमर के भी सीने सा लायण वारा उस्मान जिन्नूरैन के भी पंहिंजे दिल जो हार समझण वारा अली मुर्तजा सा प्यार करण वारा चैन यारन सा प्यार करण वारा पंजतन पाक जे दरड़े तो टुकरो खणी पिनण वारा रुख मोड़ू तो काफिर हूँ अरे मैं जानू मेरा खुदा जाने चढ़ा मंसूर सूली पर जो आशिक था वही दिल पर जड़े तेरे जी जाना है सूली कबूला यार इश्क का पुज न हटबो चढ़ा मंसूर सूली पर जो वाकिफ था वही दिल पर अरे मुल्ला तू जनाजा पढ़ आगे मैं जानू मेरा खुदा जाने ओ मैं जानू मेरा खुदा जाने न छड़ियो रात गुजरी विदी वरी चरियो अजर थी विदी इने करे बस पंहिंजे पीर सां प्यार करे सुम्हण महल अखड़ियूं बूटे मुंह मदीने दे करे इए चई पो सुम्ही पो उथे अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पंहिंजा छदे वींदा हाय उते अच जा ओ मुझा मदीने जा साईं जिते पंहिंजा छदे वींदा मिट्टीअ जा मण
विझी मुहते मिट्टी जामण विझी मुहते खोटे खदड़ी लटे ईदा उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पंहिंजा छदे वींदा छो अच जा सफर सुन में समर घुरजे मगर मूं वटि अमल कोन्हे सफर सुन में समर घुरजे मगर मूं वटि अमल कोने मुझा सभई मिट माइट मुझा सभई हे दोस्त माइट विझी विछोड़े कहीं वॾे बीदा उते अच जा ओ मुझा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वींदा आखिरी मिसरो पीरी भारत अथई असां गुनहगारन जी मता भूरल भुलाई तू है सुना भारत अथई असां किलन को झिड़न जी मता दिल पर भुलाई तू छो त असां के आसरो तुझो असां के आसरो तुझो ॿिया संगती साथी छॾे बीदा उते अच जा छो है ॿियनि वञी ॿिया दरड़ा पिया पर आओ आजे आसरे है ॿियनि वञी ॿिया दरड़ा पिया पर आओ आजे आसरे वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू घणी रात गुज़री वई घणो समझायो समझण वारन जे ला घणो ई यार ॻाल्हि ॿुधो यारी शरीफ टीजो मीलाद शरीफ औलिया ते वञन इन ॿुधाणे इहो 3-4 मौज़ू न सुबुह फजर मूंखे थोरी थी करणी आहे छो शक अथव छा मुंहिंजा दोस्तो मां पहिरीं अर्ज़ करे चुकुसि त महबूबे सुभानी दुनिया में ज़ाहिरी जिस्म सां 91 साल लेकिन दुनिया छॾे के 900 साल गुज़री चुका आहिनि लेकिन अॼु भी जॾहिं यारीअ जी रात थी अचे त जेॾो केॾो क़ुरान जी तवार पे थी हले खैर खैरातूं थी पियो हलन मां तव्हांखे वॾो मिसाल ॾेई शायदि तव्हां खां विसरी वियो आहे त मुंहिंजे सुहिणे नबी फरमायो त उहो अबो अमड़ मरंदा न आहिनि जंहिंजो पुठियां औलाद सालिह हूंदो आहे यानी उहे जिंदा आहिनि जंहिंजे पुठियां दुआऊं घुरण वारा आहिनि अबो अम्मा कहिड़ा बि आहिनि पर जे औलाद नेक पुठियां दुआऊं घुरे त मुंहिंजे आका फरमायो उहे मोल न आहिनि ज़िंदा आहिनि जहिड़ा तहिड़ा आहिनि औलाद जन जो सालिहा त उहे ज़िंदा आहिनि जेके पाण सॼी ज़िंदगी तूं में गुज़ारियूं उन्हनि जा ग़ुलाम ही रूहानी औलाद 900 साल खां पोइ बि क़ुरान जूं लोलियूं खेचरो मुंहिंजा मौला दिल पर दस्तगीर जा दर्जात बुलंद करे छॾिजा त मुंहिंजा दोस्त उहे पिणी वरी इहो तसवुर करण भी मुझे ख्याल में केड़ो अल्फाज इस्तेमाल कया औलिया अल्लाह ला यो तसव्वुर करण त हो मौलहन या नादानी जिहालत बेवकूफिया ला यमूतून इन औलिया अल्लाह ला यमूतून बल यंतकिलून दारुन इला दार अल्लाह जा वली मर्दाना है जिंदा बस उहे रुगी हिकड़े घर खो बे घर रे मुंजा दोस्त मुंतकिल थींदा हन हाने उनन जी मोहब्बत या रब जी मर्जी आ मां त चवां तो मुंजा दोस्त खोलींदो
अलाए किथे वञी पहुचंदुसि मां इन करे सुठो इहो आहे त मूंखे न खोलियो। साधारण लफ़्ज़नि में तो तव्हांखे चवां, आम तव्हां या सुणे अब्दुल कादिर जीलानी दिलबर जी करामत ॿुधी आहे त ॿुॾड़ीअ जो ॿेड़ो तारियो, ॿुधी अथव आम। छो त मुखालिफ़ ख़ास करे इन शइ खे मथे खणी पोइ काफ़ी दलील ॾींदा। मां सजण साईं जो ग़ुलाम आहियां, अदना ग़ुलाम आहियां, दड़े जो उलमा जो ग़ुलाम आहियां, मुफ्तिन जो ग़ुलाम आहियां, फ़क़ीर माण्हू आहियां। मां पंहिंजे फ़क़ीराणे अंदाज़ में हिकिड़ो नंढड़ो मिसाल थो ॾियां। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो, झेड़े सां मामलो हल कोन थींदो, उमिरि गुज़री झेड़ा झेड़ा ई रहिया, मामलो प्यार सां हल थींदो। तव्हांखे ॿुधाए चुको हां त कामिल उहो न आहे जेको मरीज़ खां नफ़रत करे, कामिल उहो आहे जेको मर्ज़ खां नफ़रत करे। मां तव्हां खां थो पुछां त सुहिणे अब्दुल कादिर जीलानी घोट जी इहा करामत दुनिया में मशहूर आहे। तो पाण ॿुॾल ॿेड़ो 12 महीननि जो दुआ घुरियूं त तरी वियो, ठीकु आहे। हाणे सवाल थींदो आहे त इहो कीअं? मूंखे सिर्फ़ हिन हदीस जे लफ़्ज़नि जो जवाबु ॾियो, मां तव्हां सां मुत्तफ़िक़ आहियां। छा मुंहिंजे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईअं न फरमायो आहे त मुंहिंजो रब थो फरमाए? हुजूर फरमायो आहे त मुंहिंजो रब थो फरमाए, जॾहिं मुंहिंजो बानो मां अल्लाह सां मोहब्बत कंदे ज़िक्रो अज़कार कंदे फना फिल्लाह थी वेंदो आहे, मां अल्लाह जे ज़ात में पंहिंजे पाण खे फना करे छॾींदो आहे, पोइ ज़ुबान उन जी हूंदी आहे, कलाम मां रब जो हूंदो आहे। छा मुझे सुने नबी जी हदीस ना है? सवाल नंबर 2, छा मुझे सुने नबी जी हदीस ना है त मुझे रब फरमायो आहे हथड़ा उन बाने जा हुंदा हन, ताकत मां रब जी हुंदी आहे, कन उन जा हुंदा हन, समात मां रब जी हुंदी आहे। छा या हकीकत ना है? या त चओ त इहा हदीस ना है? जेकॾहिं चई तो इहा हदीस आहे त पोइ मुंहिंजा दोस्त हथड़ा अब्दुल कादिर जीलानी जा, ज़ुबान अब्दुल कादिर जीलानी जा, लफ़्ज़ पुठा ताकत मुंहिंजे करीम रब जी हुई। असां ग़लत चऊं ई कोन था, ज़ाहिर ते सुनो अब्दुल कादिर जीलानी हो, ताकत त मुंहिंजे करीम रब जी आहे। असां कॾहिं चयो त ख़ुदा कोन ज़िंदा कंदो आहे? उहो ई ज़िंदा कंदो आहे, ज़िंदा करण वारो उहो ई आहे। लेकिन जंहिंखे ताकत ॾे उनखे मञो ख़ुदा ख़ुदा आहे, लेकिन ख़ुदा जंहिंखे ताकत ॾे उनखे मुंहिंजा दोस्त यार, छा इहा साड़ जी हद न आहे? जेकॾहिं ॾाठ में सूर पए, लाल चंद नाले को नान मुस्लिम डॉक्टर मौली साहब खे ॾाठ में सूर पियो, माकोड़ी लॻसि, हलवो खाधई घणो, वञी पहुतो लाल चंद जी ख़बर ॿुधी त जेको लाल चंद आहे न असुल हण खणा पहुतो नाहे हमराह बस ने सूर वियो, वञी पहुतो यार लाल चंद वारो कर। मौली साहब छा थियो अथई? ॾाठ थी वञे वारो कर। हुन गोड़ी हिकिड़ी ॾिनी, माशाअल्लाह। मौली साहब ॾेखार अल्हम्दुलिल्लाह, जेको माण्हू मिलियोसि यार मौली साहब ॾाठ में सूर, लाल चंद ॾे वञे। ईअं छो थो चई सलाह ॾे वञे? छो नथो चवीस त अल्लाह ॾे वञ? मर्ज़न जी शिफ़ा कंहिं वटा, व इज़ा मरिग़तु फहुव यशफ़ीन, मर्ज़न को शिफ़ा त मुंहिंजो रब ॾींदो आहे न। पोइ तूं लाल चंद जो ॾस छो थो ॾींसे? छो जो तोखे शिफ़ा ॾिनी त मुंहिंजे रब, पर हथों ॾिनई लाल चंद जे तुंहिंजे ॾाठ जो सूर लाल चंद जे हथों ख़त्म थिए त दुनिया खे चवई बाबा है अदो अब्दुल रहमान, अदो मोहम्मद बख्श, इन्हनि जी दवा में असर कोन्हे, लाल चंद ॾे वञी त ॾिस न। हेॾो अब्दुल रहमान ऐं मोहम्मद बख्श बि डॉक्टर बि चए थो न न लाल चंद ॾे वञो, मुंहिंजो सूर तो छुटो आहे, तुंहिंजो सूर लाल चंद वटो छुटे त चवी थो ओॾो वञ। असांजा सूर जेकॾहिं औलिया अल्लाह वटो छुटनि त छो न चऊं त ओॾो वञो? तुझी मर्ज़ी आहे, मालिक जी मर्ज़ी आहे, जंहिंखे जिथों शिफ़ात ॾे। इन करे मुंहिंजा दोस्त असांजो अक़ीदो किली, इन करे चवंदा हो मुंहिंजो मुर्शिद सुहिणो सजण वा, हो जेको सजणनि जो बि सजण वा, हो जेको सजणनि जो बि सजण वा, हो मुंहिंजो मुर्शिद साईं सजण वा, है मुंहिंजो मुर्शिद दिलबर सजण वा, हो जेको सजणनि जो बि सजण वा। जेके शैतान छॾिया भुलाए वेठो रब सां तन खे मिलाए, वेठो रब सां तन खे मिलाए, खोलियो इश्क जो सुहिणे पतण मां, खोलियो इश्क जो सुहिणे पतण मां, जेको कटियारे में सजणनि जो बि सजण वा।
याद रखी छॾ ए फ़कीराणो नुस्ख़ो अक़ीदो नुस्ख़ो मुफ्त में ॾेई थो छॾे जॾहिं को बि मुरीद न पंहिंजे मुर्शिद जी तारीफ़ करे तो दिल ठारे अखियूं ॿूटे तसवुर पंहिंजे मुर्शिद जो कर तोखे ओॾो फैज़ मिलंदो ए आशिकन खां नुस्ख़ा पुछ बाक़ी पंहिंजे मुंहुं वेठो सड़ंदे वेठो ठूठियूं हणंदे त न हेॾो हुजो न होॾो हुजो न इधर का न उधर का सभिनी खे दरबार मुस्तफ़ा ता मिलंदो आ लेकिन जंहिंखे जिथों मिलंदो उन जे मथां हक़ आ त पंहिंजे यार जा गुण वेही ॻाए बस पोइ तुंहिंजो तसवर आ त तूं पंहिंजे पर में कंहिंजो न कज़ियो थींदो आ पोइ अमड़ दाह करे चवंदा हो मुंहिंजा दिल पर पुट त सभु कंहिंखे रड़ियूं निकिरी वेंदियूं आहिनि उन्हनि खे वरी पंहिंजा बच्चा यादि ईंदा न हुनजे बचे लाइ अरे चरिया छाते थिया हो सोचो त सही बे जी दाह जो मतलब इहो आ त उन जे दाह के समझी तू पंहिंजे दर्द के महसूस कर पर हुजे ई दर्द तो महसूस करी न अदर में रुगी हसद या बुग़्ज़ तो कुछ कोन थींदी याद रखी छॾ हर अल्लाह जे वली सां उहो प्यार कंदो आ जंहिंखे पंहिंजे मुर्शिद वटो वंडड़ो मिलियल हूंदो आ उनखे वंड मिलियल हूंदो नी उनजी दिल ॿोलींदी चवंदी त मूंखे मुर्शिद हेतिरो कर्म कयो आ मुंहिंजे दिल में पंहिंजे मुर्शिद सां हेतिरो प्यार आ इहो हक़ ते आ छो त इनखे मिलियो आ तॾहिं त पंहिंजे यार खे ॻाए थो पियो न पर जे पाण खे मिलियल नंदो पोइ अंदरि सड़ंदो पियो इहो वरी मूंखे कोन मिलियो पर हिन खे किथां मिलियो ईअं न कर ॾाहो थी अल्लाह जे वलीअनि सां प्यार कर ॿेड़ो पार थींदो घणो वाह करदा अदा छो भला वरी जिंदगी में प्रोग्राम कोने या कराना सलातो सलाम हां अदा हिकु भेरो अल्लाह के दवा कुल अल्लाह शरीफ पढ़ो पानी बिस्मिल्लाह अल्हम्दुलिल्लाह बिस्मिल्लाह वो सैयद सगोर हो जे तो दुआ उन्हें कीजो एकड़ो नंढड़ो अर्ज कंदो हला सच चे यार रुसे त रुसण दे भला जी फणीअ ॾींदे वार खुसे त खुसा छो त सच चवण सां सूंह वधंदी आहे फणी ॾियण सां चहिरो ठहंदो जॾहिं बि पंहिंजे अबे अम्मा खे क़ुरान ख़तम ॾियारियो त पाण ज़रूर पढ़ंदा कयो याद रखी छॾियो भले मौलवी साहबन खां बि पढ़ायो पाड़े वारनि खां बि पढ़ायो ॿारनि खां बि पढ़ायो पर पाण खुद छो त जेॾी महिल अल्हम्दुलिल्लाह मां जनरल ॻाल्हि थो पियो कयां त जॾहिं बि ख़तम पंहिंजे अबे अम्मा खे ॾियारियो त पाण खुद ज़रूर पढ़ंदा कयो वेहंदा कयो छो जेॾी महिल तव्हां पढ़ंदा हूंदो त उन महिल अखर अखर ते हर्फ हर्फ ते तव्हांजो अबो तव्हांजी अम्मा तव्हांखे यादि हूंदा तव्हांजा नेण पिया वहंदा ऐं तव्हांजो उते उते सुकून पियो मिलंदो बाक़ी असां पंहिंजे कम मौल साहब टे चार ख़तमा पढ़ी छॾियो हो बि चवंदा ॿुधो अथई न चई मौल साहब अॼु मूं ॾाढी कई अथई चई पोइ मूं बि ॾाढी कई अथई चई कीअं चई मूं तोसां ॾाढी कई चई कीअं चई खाधो तव्हांजो त मूं ख़तमो पाण वारे बाबे खे न अथव हुन चयो पर असां बि तोसां घटि कई चई चई तोखे ख़बर मानी तोखे छा में ॾिनी अथऊं बसि गंज थी ठीक है ना तो मुझा दोस्त इं किथे न थे अड़ियों गलतियों न दोहरायो बेशक ॿिया बि ख़तमा पढ़न पर पहिरों हक़ अबे अम्मा जो औलाद ते आ घर वारन ते आ पाण खुद पढ़ो पंहिंजे बच्चन खे पढ़ायो ओ भले 5 सीपारा ही पढ़ो ॿिया 20 ख़तमा मिलन अल्हम्दुलिल्लाह अॼुकल्ह मार्केट में हिकिड़ो ॿियो ट्रेड बि हले वधो मौल साहब ख़तमा चे लिखो 10 ख़तमा लिखो 20 ख़बर अथस त 20 ख़तमन जा 500 रुपया 10 ख़तमन जा 200 रुपया पो अदा बाबे जा ख़तमा 550 खुदा जा बाना 550 ख़तमा सोच तो सही तो साल में पढ़ी सके मानू झट में 10 ख़तमा छा रखियो वेठा जा पासे में इन करे मुनासिब भले हिकिड़ो ही ख़तम शरीफ थी कोशिश कंदा कर वेही पढ़ाईंदा कयो पंहिंजे बचड़न खां पंहिंजे दोस्तन खां खुद भी शामिल थियो ओ जेको को यार दोस्त ख़तम शरीफ दे तो 5 सिपारा थो त अल्हम्दुलिल्लाह हाणे जेके कुल शरीफ पढ़ेव